अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ही प्रोग्राम सहरी टाइम ऐं आऊं आहियां इंजीनियर शफ़ीअत लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, वअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ही जेको मुंहिंजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो, ज़ाहिर टाइम ॾुखियो आहे थोरो। इंशाअल्लाह वरी पोइ रमज़ान खां को सवलो टाइम करे हिनखे हलाईंदा। लेकिन इहा आहे कि जेको 3 खां 5 जो टाइम आहे न, इहो हक़ीक़त में अलाह जे वलियुनि जो टाइम आहे। ऐं शायदि मां तव्हांखे अॻु में बि ॾेखारियो हो त हर मज़हब में, चाहे हिंदू हुजनि, ईसाई या यहूदी, इन्हनि वटि बि इहो 3 खां 5 जेको टाइम आहे सो क़ीमती टाइम आहे। ऐं इन जे बारे में बि आहे त अलाह ताला इन वक़्त ते जेको आहे सो आसमान मां अची पहिरें आसमान ते वेहे थो त आहे को मुंहिंजो बानो जो मूंखां सम्झे या मूंखां घुरे। तंहिंजे करे हीउ प्रोग्राम इनशाअल्लाह इन लाइ फ़ाइदेमंद आहे त हिकिड़ो गोल्डन टाइम में हले थो। ऐं जेकॾहिं तव्हां अलाह जी हिकिड़ी आयत जेका मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं उनजी माना ॿुधायां थो, जेकॾहिं तव्हां तवजो सां रुॻो या ॿुधो था त इन्हीअ जो सवाबु 100 रकात नफ़िलनि खां वधीक आहे, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी ज़ादुल माद में अचे थो त जेकॾहिं हिकिड़ी आयत तव्हां क़ुर जी माना सां ऐं सम्झाणीअ सां ॿुधो था त उनजो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे। सो असल जेको मक़सदु आहे न, असल मक़सदु आहे त अलाह जेको ॻाल्हाए थो उनखे ॿुधिजे त छा थो चवे। ऐं हर को माण्हू अलाह खे उन ॿोलीअ में ॿुधंदो जंहिंमें हुनखे उहा अचे थी। चाइनीज़ जेके आहिनि से अरबीअ में अलाह जी ॻाल्हि कोन ॿुधंदा, उन सां अलाह खे उन्हनि सां चाइनी में ॻाल्हाइणो पवंदो। हाणे उहा चाइनीज़ में अलाह कीअं ॻाल्हाईंदो, इन लाइ त उलमा हज़रात अलाह जे क़ब्र खे नूर सां भरे क़ुराननि जूं चाइना में मानाऊं करे चुका आहिनि। तंहिंजे करे हू हुनजी माना पढ़ंदा, जर्मनीअ में, फ्रेंच में, सिंधीअ में, अरबी में। बिस्मिल्लाह कयूं था। कुझु आयतूं अॻे कल्ह वारे प्रोग्राम खे रिपीट थो कयां। रब फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही। अलाह जी ज़ात में सभु बरकतूं आहिनि। असांजो बरकतूं घुरऊं था, उहे उनजो अलाह जी ज़ात में सभु बरकतूं आहिनि जेके हिन क़ुर ते लहनि थियूं ऐं इतां पोइ इहे डिस्ट्रीब्यूट थियनि थियूं। तंहिंजे करे न बरकतुनि जो वॾे में वॾो हिसो उन्हनि खे मिले थो जेके हिन क़ुर खे हिन टाइम ते पढ़नि था। चए थो त बरकत वारी अलाह जी ज़ात जंहिं पंहिंजे बाने ते ही क़ुर नाज़िल कयो। हिते क़ुर जो नालो चए थो फुरक़ान। फुरक़ान निकितो आहे त फ़र्क़ु करे थो बुराईअ में, चङाईअ में, नेकीअ में, बदीअ में। माना तव्हांजे लाइ क्लियर थो माहौल करे थो, बाबा हे न कयो, हीउ कयो, हीउ कयो, इहे सॼो लियकून लिल आलमीन नज़ीरा। त न सिर्फ़ु पाण पढ़े पर इहो क़ुर हिन दुनिया जे कुंड कुड़छ ताईं पहुचाए एज़ अ फुरक़ान। त बाबा ॾिसो, ही असुलु कमु हीअ आहे, हे बुरो कमु आहे, हे सुठो कमु आहे, हे बुरो कमु आहे। ऐं जेके बि दुनिया में एक्सप्लाइटेशन कनि था, ग़रीबनि खे निचोड़नि था, सभु हुन क़ुर में लिखियलु आहे त हीअं न कयो, हीअं कयो, हीअं न कयो, हीअं कयो। त माना ही क़ुर पाक ॾुतिड़ियल माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾियारे थो ऐं हक़ यादि कराए थो। अलाह फरमाए थो, अल्लज़ी लहू मुल्क समावात वल अर्द। हाणे जेको बरकत वारी अलाह जी ज़ात आहे, चए थो मां सिर्फ़ु अलाह न आहियां पर मां हिन ज़मीन आसमान जो प्रॉपर्टी सॼी मुंहिंजी आहे, मां मालिक आहियां अकेलो। वलम यतख़िज़ वलदऊं, ऐं ॿियो त मूंखे को औलाद कोन्हे, पुट बि कोन्हे, को ज़ाल बि कान्हे का। त माना सुभान अल्लाह, जेकॾहिं अलाह साईं खे पुट पोटा ॾोहिटा सभु हुजनि त मरी वञूं हा, पोइ कॾहिं कंहिंजे खे सजदो कयूं, कॾहिं कंहिंखे सजदो कयूं। सुभान अल्लाह, अलाह पाक असांखे सिधो सऊं चयो आहे त मां अकेलो आहियां, मुंहिंजो को औलाद कोन्हे। हाणे जॾहिं हुन औलाद ई कोन रखियो आहे त पोइ ॿिया वरी जेके ॿाहिरियां माण्हू कीअं शरीक कंदो। जेकॾहिं हुनखे शराकत करणी हुजे हा त पंहिंजो ख़ानदान ठाहे हा। लेकिन चए थो वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं ॿियो अलाह सां हिन बादशाहीअ में को बि शरीक कोन्हे। माना को बि अहिड़ी शख़्सियत कान्हे जंहिं अलाह साईं खे हिन काइनात ठाहिण में हेल्प कई हुजे, या को चंड ठाहे ॾिनो या सिज ठाहे ॾिनो हुजे। व ख़लक़ कुल शयूं, ऐं अलाह चए थो हर चीज़ मूं क्रिएट कई आहे, हर चीज़ खे मूं डिज़ाइन करे बनायो आहे। व क़दरहू तक़दीर, ऐं पोइ उन शइ खे छा कमु करिणो आहे उहो असां उनजी तक़दीर मुक़ररु कई आहे त उनखे करिणो छा आहे। हाणे जॾहिं अलाह साईं चए थो सॼी महिनत मूं कई आहे, मूंसां को पार्टनर कोन्हे को, त तव्हां हाणे कीअं था चओ त हे अलाह खां कमु कराए ॾींदा।
वत्तख़ज़ू मिन दूनिही आलिहतन, ऐं वरी जेके आहिनि से अलाह खां सवाइ मबूत करे था वठनि त पुटु ही ॾियारींदो। बाबा छो ॾियारींदो जॾहिं हिन सां अलाह जी पार्टनरशिप कान्हे, का एग्रीमेंट कान्हे का लिखत में, कीअं ॾियारींदो? ऐं ॿी ॻाल्हि त जंहिंखे तव्हां सॼो था त क़ुर थो चए त इन कला तुस्मिल मौता, रसूल सलम तव्हां बि जेको मरी विया उन ते आवाज़ु नथा पहुचाए सघो। सबबु साफ़ ज़ाहिर आहे, जेकॾहिं अलाह जा वली औलियाउल्लाह आहिनि त मरण साणी उन्हनि जो जेको रूह आहे उहो जन्नत में पहुची थो वञे, ऐं जेके शहीद आहिनि उन्हनि जो रूह आसमान ते अर्श सां अलाह सां रहे थो। काफ़रनि जो कारनि पखियुनि में जेको विझी जहन्नम में घुमाइजनि थो, त पोइ एतिरो परे का शख़्सियत पहुची वञे त उन आवाज़ु कीअं थो पहुची सघे? असां त हितां हिक मेल ते बि कंहिंखे आवाज़ु कोन था पहुचाए सघूं। त अलाह फरमाए थो त पोइ तव्हां इन्हनि खे कीअं था सॼो ला यख़्लुकून शयूं, जंहिं का शइ क्रिएट ई कान कई आहे, त मूं ते हुनजो कहिड़ो हक़ु आहे? वहुम युख़्लक़ून, ख़ुदि इन्हनि खे पैदा कयो वियो आहे। वला यमलिकून लिअनफुसिहिम ज़रअन वला नफ़ा, पंहिंजे लाइ बि नफ़े नुक़सान जा मालिक कोन्हनि के। वला यमलिकून मौता, ऐं वरी न को मौत हुननि जे ते हिन जो कंट्रोल हो जो मौत अचे त चए हल हल मौत मां नथो मरां। वला हयात, ऐं न वरी हींअर उन्हनि खे पावर आहे त ॿाहिरि निकिरी अचनि चवंदासीं जहिरायूं। वला नुशूरा, न वरी हिननि खे जेरे थियण जो इख़्तियार आहे क़यामत जे मैदान ते, उहो अलाह सभु कुझु कंदो हिननि सां। चई जॾहिं एॾा पावरलेस आहिनि ऐं अलाह ताला चए थो मां एॾो पावरफुल आहियां, त डिफरेंस त कयो न, काॾे त तव्हां भटको। इन्हीअ ते वकाल लज़ीन कफ़रू इन हाज़ा इल्ला इफ़्कुन निफ़्तरा। हाणे छा आहे त मके जे मुशरिकनि छा कयो हो? मके जा मुशरिक अलाह खे मञींदा हुआ, लबैक अल्लाहुम लबैक, लबैक ला शरीक लक लबैक इल्ला हुव शरीकुन लक। चवंदा तुंहिंजो को शरीक कोन्हे पर सवाइ उन जे जिन खे तो अथॉरिटी शिरक जी ॾिनी आहे तोखां कमु कराइनि। त रसूल सलाम चवंदो त इहो आख़िरी जुमिलो न चओ, अलाह खे मञींदा। लेकिन हुननि जो अक़ीदो इहो हो त जेके बि नेक माण्हू अलाह जा वली गुज़ारे विया आहिनि, ख़ासि तौरु अॻी नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा, उन्हनि बुज़ुर्गनि जूं नाला यादि करे हर बुज़ुर्ग लाइ हिकिड़ो बोतो ठाहियो हो, जंहिंखे मूर्ति चइजे थो ऐं स्टेचू चइबो आहे। ऐं उहे जेके मूर्तियूं हुयूं उहे विरहायूं आहिनि ख़ानदाननि में, कंहिंखे 5 कंहिंखे 10, ऐं हर मूर्तीअ जे आॾो पेती रखियल हुई। माण्हुनि खे चवंदा हुआ त हीअ मूर्ति उन बुज़ुर्ग जी आहे जेको नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जो आहे, त अलाह वटि वेठो जन्नत में, पर हिन खे हिते सॾींदव त हुन ते आवाज़ु पहुचाए थी हीअ मूर्ति एज़ अ वर्क एज़ अ मोबाइल। हिंदू बि ईअं था चवनि त असांजूं जेके मूर्तियूं आहिनि इहे पथर जूं आहिनि, काठ जूं आहिनि, सोन जूं आहिनि। चई इहा शइ न आहे। हाणे मोबाइल आहे त हाणे कवर कंहिंखे ॻाढ़ो कवर आहे, कंहिंखे नीरो कवर आहे, का वॾी फ़ोन आहे, का नंढी फ़ोन आहे। त चईं त इन्हनि जी का शइ कान्हे का हैसियत, इहे त रुॻो आवाज़ थियूं पहुचाइनि, छो त 7 आसमाननि ते आवाज़ असां नथा पहुचाए सघूं बग़ैर इक्विपमेंट जे। त हिननि इहे इक्विपमेंट लॻाया ऐं असांखे था ठग मुला चवनि त न हे पथर जी था पूॼा कनि। यार हो असांखां साइंस टेक्नोलॉजीअ में एडवांस आहिनि, उहो बेवकूफ़ आहिनि जो पथर जी पूॼा कंदा। हिन कॉन्सेप्ट खे था पूॼनि जेका मके जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में इहो कॉन्सेप्ट हो त बुज़ुर्गनि खे सॾण जो। त अलाह फरमाए थो त ईअं न आहे। हाणे जो इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु लॻो ला इलाहा इल्लल्लाह, त बाबा हुन जे पेरनि तां ज़मीन निकिरी वई। माना जो माना हुनखे अचे पई, अरबी आहे न, चवे थो त सभु कमु अलाह थो करे। त चवणु लॻा क़ुर में अचे थो वजाल आलिहतूं इलाहूं वाहिद हाज़ा शयुन उजाब, हीअ आयत आहे क़ुर जी। चवंदा हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो, हाज़ा शयुन उजाब, अजीब शइ आहे। माना अलाह वांदो वेठो आहे जो बसि सभिनी जी ॿुधंदो, पोड़ी थी घुरेसि त उनखे बि थो ॿुधे, हेॾां बि थो घुरे, हुन खां थो घुरे। ऐं अलाह त चए थो त मुंहिंजी इहा टेक्नोलॉजी आहे न, जेके मां शयूं कीअं मूं ठाहियूं आहिनि, मां सभु कुझु करे सघां थो। पोइ इन ते जेके सरदार हुआ, जेके हिन मूर्तियुनि जे पैसनि मां अमीर थिया हुआ, उहे उन्हनि खे इज़त हुई। उन्हनि मूर्तियुनि जे करे चवंदा हुआ त हे शायदि हिन जे ख़ानदान जो आहिनि, हे इन मूर्तियुनि जे ख़ानदान मां वॾो को पीर आहे, पोइ उनखे पेरे पवंदा हुआ, उन्हनि खे ॾंड ॾींदा हुआ, उन्हनि खे पैसा ॾींदा हुआ। तंहिंजे करे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ला इलाहा इल्लल्लाह, ते उथी खड़ा थिया, चयो हे त असांजा सॼो इनकम थो विञाए, ऐं असां आम माण्हू जहिड़ा थी वेंदासीं जेकॾहिं हे असां हे मूर्तियूं या दरगाहूं छॾींदासीं। ऐं ते चवणु लॻा वकाल लज़ीन कफ़रू इन हाज़ा इल्ला इफ़्कुन निफ़्तरा, चए हे जेका रसूल सल्लम ॻाल्हि करे थो इहो कूड़ो किसो आहे ऐं पाण ठाहियो अथसि। वानहू अलैहि क़ौमुन आख़रून, ऐं बाक़ी पाण त पढ़ियल कोन्हे को, अहिड़ो क़ुर त पाण नथो ठाहे सघे, ज़रूरु हिन जे पोयां के आहिनि जेके हिन खे इहो ठाहे था ॾियनि। फ़क़त जाऊ ज़ुल्मऊं वज़ूरा, ऐं जेको आहे सो चवणु लॻा त जेको हिन जेको कमु आंदो आहे इहो बेशक ज़ुल्म ऐं कूड़ वारो कमु आंदो अथई।
वकालू असातिरुल अवलिन। ऐं चई ॿियो गौर कयो न त हिन में त रुॻो पुराणे ज़माने जा किसा आहिनि। मूसा अलैहिस्सलाम हीअं कयो, लठसि मूसा अलैहिस्सलाम जी, ईसा अलैहिस्सलाम कयो, इहे सभु किसा थो ज़िक्र करे। अख़्ततबहा फ़हीअ, ऐं जेके आहिनि से केरु हुनखे पढ़ी थो ॿुधायो, तुमला अलही बुकरो असीला, सुबुह शाम हुनजे कन में इहे स्टोरियूं विझे पिए थो, पोइ वरी असांखे थो ॿुधाए। कुल माना अलाह ताला हिननि जा गुफ़्तगू ॿुधी रसूल चए थो तूं चईं, माना जवाबु कहिड़ो ॾींहुं चईं, अनज़लहुल्लज़ी, इन क़ुर खे नाज़ुल कयो आहे, जंहिं यअलमु सिर्फ़ समावात वल अर्ज़, जेको ज़मीन आसमाननि जो ॻुझ ॼाणे थो। इन्नहू कान गफ़ूर रहीम आहे, पर उहो बख़्शणहार ऐं महिरबानी आहे। तॾहिं तव्हांखे हींअर पादर कोन थो ठोके। तव्हांजे इन चवण ते अलाह साईं फ़रिश्तनि खे मोकिले हणी कुटे तव्हांखे धाणा करे छॾे, पर हू बख़्शणहार ऐं महिरबानी आहे। छो त अलाह ख़बर हुई त अॻिते हली इहे ई माण्हू जेके हींअर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गंद था उछलाइनि, परेशान था कनि, इहे ई माण्हू अलाह जे रस्ते में ईंदा, अलाह जो दीन सिखंदा ऐं दुनिया खे में इस्लाम खे ग़ालिब कंदा। वरी माण्हू में प्रोपगंडा कहिड़ी पिया कनि, कालू माल हाज़र रसूल याकुल तां व यमशी फिल असफा, चई हीअ अलाह जो पैगंबर कीअं थो थी सघे, याने हिकिड़ो त मानी थो खाए, माना त हीउ नूर वारो रसूल न आहे, नूरी न आहे, नूर न आहे, छो त नूर मानी कोन खाईंदो। ऐं ॿियो यमशी फिल असफाक, ॿियो वापारु कयो अथई, ॿकरियूं चारियूं अथई, हाणे बि वापारु पियो थो करे, उठ काहे थो वञे, वरी वापारु खणी थो अचे, शुरू में कंदो हो रसूल सां, त बि इहो रसूल कीअं थो थी सघे, त उन्हनि जे कॉन्सेप्ट में इहो काफ़रनि जे में त रसूल सिर्फ़ु उहो थो थी सघे जेको नूर हुजे। पोइ छा थींदो, जेकॾहिं इहो कॉन्सेप्ट इहे कंदा त अलाह जो रसूल नूर आहे, त पोइ सुनत हली वई न, पोइ त ख़तमु। छो त बाबा हो त नूर हो, न हुनखे बुख पई लॻे, न उन पई लॻे, तंहिंजे करे जेके बि हुन नूर जे हालत में कमु कया, इहे त फ़रिश्तो करे सघे थो, असां त बशर आहियूं, असां न करे सघंदासीं। त इहो जेको नूर जो चकर मके जे मुशरिकनि बि शुरू कनि पिया, ऐं असां वटि बि हिकिड़ी टीम, उहा ई उन्हनि जे ख़ानदान जा माण्हू पोइ ॼमनि था, इहा ई हिकिड़ी रींगट अञा ताईं हलाइनि वेठा, सिर्फ़ु इन लाइ त जेकॾहिं माण्हुनि खे चऊं त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर हो, त माना सुनत वई, पोइ त जेको हथ कीअं धोईंदो हो, मानी कीअं खाईंदो हो, त नूर त मानी कोन खाईंदो। वरी चवनि था लौला उनज़िल अलैहि मलकुन फयकून मऊ नज़ीरा, अची भला हलो पाण त भला इंसान आहे, पर पोइ अलाह ताला जे हिन खे रसूल कयो आहे, त हिन सां गॾु में हिकिड़ो फ़रिश्तो त मोकिले आहे न, जेको हुन सां गॾु हुजे हा, जो असीं हुनखे ॾिसूं ऐं ड्रिॼूं हा। या भला हलो जेकॾहिं अलाह सां एतिरो नथो करे, पोइ युल्का अलैहि कंज़ुन, या हिन जे मथां को ख़ज़ानो लाहियां, औ तकून लहू जन्नतूं याकुल मिन्हा, या हिन वटि वॾा बाग़ात हुजनि हा जंहिंमां हू खाए हा। माना त हिकिड़ो यतीम जो ॿारु, असां रईस वॾा हिन दरगाहुनि जा रखवाला, असां अमीर हिन चंदन मां कमाए 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 असां एॾो लय कई आहे, हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿकरियूं चारींदो हो, यतीम हो, त पोइ इन खे बि त अलाह अमीर करे हा न, असां खां वधीक, त पोइ खणी असीं हिन जे पोयां लॻूं हा। वकाल ज़ालिमून इन तत्तबिऊन इल्ला रजुलन मसूरा, चई तव्हां ज़ालिम चवनि पिया त तव्हां हिन जे पोयां न हलो, हिन खे को न को जिन आहे, या हिन खे का फेरी आहे, या हिन खे को सहर कयो वियो आहे, हे कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम, मां आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। असां क़ुरान शरीफ़ सूरह फुरक़ान पे अॻिते हलूं था, त यानी मके जा मुशरिक हर क़िस्म जो रेज़िस्ट पिया कनि, ऐं चवनि पिया त अहिड़ो क़ुरान ऊची लैंग्वेज में हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेको पढ़ियल ई कोन्हे को, उहो नथो ॾेई सघे, पक हिन खे केरु सेखारे थो। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जी माली पोज़ीशन बि ग़रीबनि वारी आहे, असां हेॾा अमीर आहियूं, पोइ असां हिन जे पोयां कीअं हलूं। त अलाह छा थो चए, तबारकल्लज़ी इंशा जअल लक ख़ैरन मिन ज़ालिक, अलाह फरमाए थो त अलाह जी ज़ात बरकत वारी आहे। चए थो जेकॾहिं मां हाणे जो हाणे चाहियां त हिन ई वक़्तु मां तोखे एॾी प्रॉपर्टी ॾियां, अहिड़ियूं तोखे बाग़ ॾियां जंहिंजे हेठां वाह पिया वहनि, यजल लक कुसूरा, ऐं तोखे महल ॾेई छॾियां। लेकिन बल कज़बू बिसा, असल में इन्हनि माण्हुनि जी बीमारी कहिड़ी आहे त ही क़यामत खे कूड़ो था भाइनि, या उनखे अहमियत कोन था ॾियनि, त को हिसाबु ॾियणो पवंदो। तंहिंजे करे दॿ कूड़, रुश्वत, ठगियूं, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइणु, ऐं अंदर में कुझु कोन अथनि, पर ॿाहिरां चवनि त असांखे पहुतल आहियूं, ऐं हर माण्हूअ खे था चवनि त ज़रूरु पेरे पए असांखे।
इहे उहे आहिनि जिन खे आख़िरत जी परवाह कान्हे का, बल कज़बू बिसा। सो अलाह फरमाए थो व आतदना लिमन कज़ब बिसा सईरा, जेके माण्हू आख़िरत खे जे प्रिपेरेशन नथा कनि, अहमियत नथा ॾियनि, त उन्हनि जे लाइ असां अज़ाब बाहि जो तयारु करे रखियो आहे। इज़रात में मकान बईदिन, ऐं उहो जहन्नम वरी अहिड़ो आहे जो उहो बि लाइव आहे, उहो बि वञणु जीअं सोच वारो आहे। त छा थींदो आहे त उते तव्हांजी पेशानीअ ते तव्हांखे कोड लॻी वेंदो, QR कोड। उहो ई QR कोड सां तव्हांखे रस्ता मिलंदा, तव्हांखे आदुर्भाव कयो वेंदो। जहन्नम बि पंहिंजे जहन्नमिन जे QR कोड खे परे खां ॾिसंदी, रातुम जॾहिं उन्हनि खे परे खां ॾिसंदी, मिन मकान बईद समियूं लहा तुग़यज़ूं व ज़फ़ीरा, त उन जूं हकलूं ऐं गजगुर ॿुधा, हेॾे आ हेॾे आ हेॾे आ, सुञाणंदसि। इज़ा उल्कू मिन्हा मकाननि ज़ईक़नि, ऐं पोइ उते जॾहिं उछलाया वेंदा त सफ़ा सोढ़ी जाइ हूंदी। मुक़रनीन वरी ॿधल बि हूंदा। दऊ हुनालिक सबूरा, पोइ चवंदा अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे। इहे माण्हू त अलाह थो चए ला तदउल यौम सुबूरन वाहिदन, चए हिकिड़ो मौत न घुरो, वदऊ सुबूरन कसीरा, घणा मौत घुरो। छो त तव्हां जेकॾहिं ॻरी बि वेंदो वरी नई सां ठाहींदोसांव, वरी खल में तव्हांजी लही वेंदी वरी नई खल ॾींदोसांव त तव्हां चखो, त हाणे लखे मौत घुरो। पोइ अलाह पुछे थो असां खां, हाणे जेके ॿुधण वारा आहिनि, चए थो कुल अज़ालिक ख़ैरुन, छा त इहा ऑप्शन तव्हांजे लाइ बहितर आहे, अम जन्नतुल ख़ुल्द, ऐं जेको हमेशह वारो जन्नत, अल्लती वईदल मुत्तक़ून, जेके अलाह परहेज़गारनि खे अंजाम ॾिनो आहे, कानत लहुम जज़ाऊं व मसीरा, ऐं उहो हूंदो उन्हनि जे लाइ बदिले जो ऐं मोटण जो हंधु, लहुम फ़ीहा मा यशाऊन, हाय हाय। चए थो उते जेको चाहींदा मिलंदनि, ख़ालिदीन, माना इहा प्रॉपर्टी परमानेंट हूंदी। हिन दुनिया में तव्हां अरब लिकायो वेठा आहियो, ॿनियूं अथव, हे अथव, पर मरी वेंदव त छुटो न। लेकिन जन्नत में छाकाणि त मौत न ईंदो, त जेतिरो तव्हांखे उते एरिया ऐं प्रॉपर्टी फैसिलिटी मिलंदी उहा हूंदी परमानेंट। कान अला रबिक वादन मसूला, ऐं इहो तुंहिंजे अलाह पालणहार खां इहो वाइदो घुरियल आहे। हाणे अहम शइ थी अचे, योमन यशरुम, अलाह चए थो क़यामत जी हिकिड़ी सीन क़ाइमु कंदो, ऐं उन सीन खे थोरी मां सिम्युलेशन करे अॼु तव्हांखे ॿुधायां थो। चए थो क़यामत ॾींहुं सभिनी खे गॾु कनिसि, वमा याबदून मीन दून लाइ, पोइ जिन खे मोलनि खे हे सॾींदा हुआ त तूं असांखे अलाह खां पुटु वठी ॾे, हीअं करे ॾे, हीअं करे ॾे, ऐं उन्हनि जे मूर्तियुनि जे आॾो ऐं क़बरुनि ॾाढो सजदा था कनि, झुकिया वेठा आहिनि, त उन्हनि अलाह जे वलियुनि खे रब साईं सॾींदो। छो त अलाह जे वलियुनि कंहिं बि कोन चयो आहे त तव्हां इहो कमु कयो, मां हाणे तव्हांखे थोरो ॾेखारियां थो। उन्हनि खे घुराए पुछनि थो, फ़यकुल अअंतुम अज़ललतुम इबादी हाउलाए, जे हे जो धण माण्हुनि जो तुंहिंजे आसिरे ते वेठो आहे, त छा तो इन्हनि खे गुमराह कयो, अम हुम ज़ल्लू सबील, या हू पाण ई जेके से गुमराह थी विया हुआ। हाणे इहो हर वलीअ खां पुछंदो जिन जे पोयां इहो शिरक जो निज़ाम क़ाइमु कयो अथनि। हाणे मां मिसाल थो वठां, ऐं हर वलीअ खे, को वली किथे आहिनि, के किथे आहिनि, के हिंदुनि जा आहिनि, के बगदाद में आहे, को इराक़ में आहे, सभिनि जूं ईअं आहिनि, कमु हलनि पिए था। हाणे मां हिते हिकिड़ो मिसाल थो क़ाइमु कयां। मिसाल तौरु अलाह ताला हर कंहिंखां जो पुछंदो त हिते वरी असांजे तर में केरु आहे, शाह लतीफ़ भिटाई। मिसाल तौरु अलाह घुराएसि थो, अब्दुल लतीफ़ हेॾे आहे, चएसि थो ॾे ख़बर, छा तो अंतुम अज़ललतुम इबादी हाउला, हे जेके माण्हू आहिनि जेके तुंहिंजे क़बर ते सजदा वेठा कनि, तोखां घुरनि वेठा, सभु कुझु वेठा कनि, त एतिरा माण्हू तो इन्हनि खे गुमराह कयो, अम हुम ज़ल्लू सबील, या हू पाण गुमराह हुआ। पोइ छा चवंदो शाह लतीफ़ भिटाई, उनखे जवाबु ॾियणो आहे, छो त हे त रश लॻी पई आहे न। त छा चवंदो, जेके अलाह जा सभु वली चवंदा, हे क़ुर थो चए, चवंदो कालू सुभानक, अलाह साईं मुंहिंजा रब तूं बेऐब आहीं, तोखां सवाइ असांखे को दोस्त वठणु न जुगाईंदो हो, पोइ असां हिननि खे कीअं चवंदासीं त तव्हां असांखां घुरो। शाह लतीफ़ शायदि चवंदो, मां त हाणे ठाहियो आहे, चवंदो त साईं मां त हिननि खे हीअ ॻाल्हि चई, कहिड़ी? चयोमान, जे तो बेत भाई से आयतूं आहिनि, मुंहिंजो शाह जो रिसालो मां हिननि खे शर्त लॻायो हो त मां हिन रिसाले में हर बेत आयत जो तर्जुमो कयो आहे शेर में, जे तो बेत भायां से आयतूं आहिनि,
नियो मन लाइन पिरियासंदी पार ॾे इहा आयत बि मुंहिंजो शेर बि आयतुनि वांगुरु कमु करे इंसाननि खे तोॾे पहुचाईंदो ऐं तोसां दिलि लाईंदा ऐं मां हुननि खे साफ़ साफ़ चयो। हाणे ॾिसो न हुन ते इल्ज़ाम थो लॻे न त हू पंहिंजो जवाबु थो ॾिए। हर वली पंहिंजे तरीक़े सां जवाबु ॾींदो, पर मां हिकिड़ो इहो कयो आहे जी मां चयोमानि छा चयोमानि, मूं चयोमानि वहदहू ला शरीक ला, अलाह अकेलो आहे, उन से को शरीक कोन्हे को, ॿुधाई न ॿोड़ा, छो त क़ुर पाक सॼो भरियल आहे कि तूं कने न सो आहे जीअं घटि अंदरि घोड़ा, या तूं ॿोड़ो आहीं जो इहा जेको अज़ानूं पियो अचनि त ला इलाहा इल्लल्लाह माना अलाह सां को शरीक कोन्हे, पोइ तूं कने न सो आहे कननि सां कोन ॿुधई, जीअं घटि अंदरि घोड़ा, जीअं घोड़ा अंदरि कंहिं चुर में वेंदा आहिनि त टप टप आवाज़ु एॾो गूंजंदो आहे, ॻाड़ींदे ॻोढ़ा जिते शाहिद थींदई साम्हूं त अॼु मां हिन जे आॾो शाहिद थियो आहियां, हाणे वेठा रोअनि त अड़े असांखां ग़लती थी वई, हे त अब्दुल लतीफ़ थो असांखे चवे त मां तव्हांखे चयो ई कम जो कोन, बल्कि मां त तव्हांखे सेखारे वियोसि त अलाह खां घुरो, ऐं मां चयो बि मां त उहो टाइम ईंदो जो ॻोढ़ा ॻाड़ींदो जिते शाहिद थींदी, ऐं मां हींअर शाहिद आहियां तव्हांजे मथां, तव्हां मूं ते ॾोह था हणो। जे मूं चयोमानि मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मङीजे, अलाह खां घुर, ॿिया दर सभु कूड़ा आहिनि जिन ते वञी तूं निबड़ी थो ऐं सजदा थो करी ऐं घुरी थो, सुभाणे तो ही खे मोटी ॾींदई मुंहं में, इहे अलाह जा वली बेइज़तो कंदा अलाह जे आॾो, जीअं हींअर मां थो कयां तव्हांखे, सुभाणे तो ही खे मोटी ॾींदा मुंहं में, तोखे चवंदा त असां तव्हां कॾहिं बि इहो कमु कोन्ह चयो, ऐं चई मूं चयोमांनि सभई सुभाणे जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वह, माना ही हक़ तहक़ीक़ ही आहे, अलाह फरमाए थो सभु अलाह तव्हांजा कमु कंदो, जेकॾहिं तव्हां इहा शइ तहक़ीक़ करे तस्लीम कयो था त लाहे गम वहम, तव्हांखे न गम न वहम, कादर साण करम हासिलु करे हाजतूं, सभु पंहिंजूं हाजतूं अलाह खां घुर, ऐं चई मूं चयोमानि त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, अलाह ताला माइंड थो करे, अलाह खे ॾाढी कावड़ थी वठे, छो थी कावड़ वठे, छो त अलाह थो चए त वमा ख़लक़तुल इंस वल जिन इल्ला लियाबुदूनी, चए थो मां माण्हुनि खे इन लाइ पैदा कयो, भला न करे हा पैदा, नंढड़ी हिकिड़ो गोलो आहे ज़मीन जो न ठाहियां, हेॾो काइनात अथसि, चई मां इन लाइ हिन गोले ते तव्हांखे ठाहियो आहे, वमा ख़लक़तुल जिन वल इंस इल्ला लियाबुदूनी, त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी इबादत कनि, मूंखे चवनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजो पाणी पंधु चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजूं मानियूं खाइनि चवनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे आॾो सजदा कनि, मुंहिंजी तारीफ़ कनि, मूंखे ख़ुशि रखनि ऐं हर दफ़ मुंहिंजो कलाम कनि, चई मां इन लाइ पैदा कयो आहे। हाणे तव्हां अलाह जी नेमतुनि जो क्रेडिट वरी कंहिं ॿिए मोल खे ॾेई था छॾियो, इन ते उहो कावड़ थो करे त खाओ पियो मोजो, ऐं तव्हां चओ था फलाणे ॾिनो आहे, सोचे थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा, मङी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचा बिला ॾींहड़ा, इहो शिरक जे करे तूं तकलीफ़ में आहीं, रिज़्क जी तंगी शिरक जे करे थिए थी, बीमारियूं इन शिरक करण जे करे थियनि थियूं, तव्हां अलाह जो दर छॾे ॾिनो आहे, चई मां त ईअं चयोमांनि। अलाह पुछो पोइ जेकॾहिं तो इन्हनि खे एतिरो चयो, हाणे उहो मां हिकिड़ो इमेजिन थो कंदो वञा त पोइ आख़िर इहे कम में छो लॻी विया, चई साईं इहो त तो क़ुर में पाण मूंखे पाण जवाबु ॾिनो आहे, कहिड़ो, अॻिते सूरत फुरक़ान आयत नंबर 18 चए थो वलाकिन मतअतहुम व आबाहुम हत्ता नसू ज़िक्र, पर चई तव्हां उन्हनि खे उनजे पीअण ॾाॾनि खे ॾाढो आसूदो कयो अलाह साईं, इन शिरक मां हे वॾा वॾा पेजारा वरितनि, गाॾियूं वरितनि, सभु कुझु कयनि, या जेके हिंदुनि जा बावा आहिनि जेके हिन मूर्तियुनि जा मालिक, मके जे मुशरिक बि इन सरदार हा, पोइ चई त तो जो उन्हनि खे पीउनि ॾाॾनि खे इन कम तां आसूद, ओॾीमहिल हुनखे पादर हणी आहे त सुधरी वञनि था, तव्हांजो नसीहत विसारे छॾियऊं ऐं हलाक थियल क़ौम थिया, इहो रीज़न आहे त तव्हां हिननि ते रिएक्शन कयो आहे, ओॾीमहिल एक्शन खणो आहे, बाक़ी मां हिननि खे वार्निंग ॾिनी त इहो जेको तव्हां कमु कयो था इन्हीअ में तव्हां त फ़ाइदो वठो था, पर हिन कम खे मशहूरु करण में ठग मुला आहिनि जेके क़ुर जो आयतूं था लिकाइनि, कूड़ियूं हदीसूं ॿुधाए तव्हांजे लाइ इहो शिरक जो निज़ाम जस्टिफाई था कनि, ऐं चई मां मुलनि खे अॻु में ई चई छॾियो, छा चयईं, चई मूं चयोमानि मुले मुठो मां, माना ए मुला तुंहिंजी माउ तोखे पिटे, पितो फिथो पेट में, जीअं पितो फिटो पेट में, जीअं को पितो फाटी पवंदो आहे न पेट में, जी अहिड़ी पिट तव्हांखे माउ लॻाए, सुञाणे अलाह टुॿी ॾिनऊं धूड़ में, हे क़ुर पढ़ण खां पोइ बि वरी वञी धूड़ में टुॿी ॾिनऊं, छाकाणि त फलाणा ॾोकड़ा कमाए, की मां त चई चुको सां, ऐं आख़िर में
चए थो त मां त अलाह साईं तोखां घुरंदोसि, मां त तोखे चवंदो हुउसि जेसीं जियारी हादी रखिजो हिफ़्ज़ में, मां त तव्हांखे ईअं चवंदो हुउसि मोहताजी मख़लूक जी शर क़ादिर न कर, माना मां तोखां घुरां, मां मख़लूक जो मुहताज न थियां। अरबी अब्दुल लतीफ़ खे वेल न विसारी मां तोखे चवंदो हुउसि त मूंखे हिकु घड़ीअ जे लाइ बि रब साईं तूं मूंखे न विसारजांइ, पुरकुश प्यारी भरे जाम जन्नत जो, त हाणे मां तो वटि आयो आहियां, हाणे इन उमीद सां त तूं मूंखे जन्नत जो जाम प्यारींदी। हो ही आहे किसो जेको थींदो। पोइ हाणे शाह लतीफ़ हिन खे ही शयूं इस्तेमालु कंदो या वरी इन खां एडवांस के शयूं ॾसी त मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे जेको लॻे पियो त हीअ आर्ग्यू कंदो, छो त अलाह ताला त हुननि बुज़ुर्गाना पुछे थो त माण्हू छो तोखे था घुराइनि, तो छा उन्हनि खे चई आयो आहीं। पोइ अलाह ताला उन्हनि खे चवंदो, उन्हनि सभिनी रोअण वारनि खे, पिटण वारनि खे, पाण खे चंबा हणंदा त असां खां ग़लती थी वई, त पोइ अलाह चवे थो फ़क़ति कज़बूकुम बिमा तकूं, जीअं ॾिठई हिन अलाह जे वलियुनि तव्हांखे कूड़ो करे छॾियो आहे, तव्हां त हिननि ते कूड़ पे ठोकिया। हाणे फमा तस्ततियूं न सरफ़ूं वला नसरा, हाणे अव्हांखे कूड़ो कयो अथई ऐं न की हींअर तव्हां अज़ाब टारे सघो था, न को तव्हांखे का मदद वठी सघो था। वमई यज़लुम मिनकुम, अवां मां जंहिं बि शिरक ज़ुल्म कयो हूंदो नुज़िकू अज़ाबन कबीरा, तंहिंखे ॿियनि खां वॾो अज़ाब चखाईंदासीं। छो त तव्हां खाधो अलाह जो, माखियूं अलाह जूं, पाणी अलाह जो, क्रेडिट वरी ॿिए खे ॾेई छॾियो त फलाणे मुंहिंजो हीउ कमु कराए ॾिनो आहे, की मां त तव्हांखे पैदा ई कयो हो। वमा ख़लक़्तु इंस वल जिन इल्ला लियअबुदून, मां पैदा ई तव्हांखे कयो त मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी तारीफ़ कयो, मूंखे मूं मां ख़ुशि थियो। तव्हां त क्रिएशन जो पर्पज़ ई उल्टो करे छॾियो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम, भलो टाइम अल्लाह ताला पहिरें आसमान ते नाज़ुल थी चुको आहे ऐं तव्हां अल्लाह जे क़ुर खे माना सां ॿुधो था ऐं हिकिड़ी आयत जेका माना सां तव्हां ॿुधो था, इन जो सवाबु 100 रकात नफ़िलनि खां मथे आहे। इन जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर सम्झी पढ़ण जे ख़तमे खां वधीक आहे, सॼे ख़तमे करण खां। अरब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, असहाबुल जन्नत यौमइज़िन ख़ैरुन मुस्तक़र्रन व अहसन मकीला, चए थो उन ॾींहुं जेके बेश्ती आहिनि जन्नत में वञण वारा, वाह जा भला आराम करण जी जाइ में ॾाढा ख़ुशि हूंदा। सुभान अल्लाह, अल्लाह जअलनी मिनहुम। यौम तशक्ककु समा बिल ग़माम, ऐं जंहिं ॾींहुं आसमान ककरनि सां फाटंदो, नुज़िलल मलाइक तंज़ीला, पोइ मलाइक लॻो लॻो हेठि लहंदा। उन ॾींहुं सची हुकूमत अलाह जी आहे ऐं उहो ॾींहुं काफ़रनि ते अलल काफ़रीन असीरा, ॾाढो सख़्तु थींदो, मरी वेंदा। काफ़र कंहिंखे थो चइजे? काफ़र जेको नापास थियो आहे। ही कोर्स जो किताबु आहे, हिन मां तव्हांजो पेपर हले थो, 4 मेजर पेपर आहिनि हिन में। इहो कॾहिं ॿियो मूंखे मिलियो त मां ॾसींदुसि कहिड़ा 4 पेपर आहिनि। 4 हिन में मेजर पेपर आहिनि। इन चइनी में कंपलसरी पास थियणो आहे। हिकिड़े पेपर में फेल त माना काफ़र, उहो फेल। जेको फेल आहे उनखे काफ़र थो चइजे, जेको जन्नत में नथो वञे उनखे काफ़र थो चइजे। पोइ छा कंदा? पोइ जो फेल थींदा न, पोइ यौम यादु ज़ालिम अला यदई, पोइ फेल्यूअर छा कंदा? जो हथ खे चकु हणंदा। हणिबो आहे न कॾहिं ग़लतीअ में या कंहिं अफ़सोस में, हीअं चकु हणंदा। चवंदा हथ खे चॿींदो, याने यादि माना चॿींदो, चकु न चॿाईंदो। चॿाए 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 हिनखे लीड़ूं करे छॾींदो ऐं हेसि ताईं चवनि था चॿाड़े वेंदो जेसिताईं वात पहुचंदुसि। ऐं हे इन जो हिकिड़ो तस्वीर आहे त हे इहा ई आयत मथां लिखी पिया, ॾिसो हे हिकिड़ी ॿांह सॼी चॿाड़े छॾी अथई साॼे पासे वारी। छाजे लाइ? अफ़सोस में। यौम यादु ज़ालिम अला यदई, जंहिं ॾींहुं ज़ालिम पंहिंजा 2 हथ चॿींदो, यक़ूल ऐं चवंदो या लैतनी या लैतनित्तख़ज़्तु मा रसूल सबीला, जेका अरमान जेकॾहिं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर वारी वाट वठां हा, या वईलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन ख़लीवा, ऐं हाय अफ़सोस, हाय अफ़सोस, आउं अहिड़े बुछड़नि सां दोस्ती छो रखी, अहिड़े खे मां दोस्त छो कयो। कहिड़ो? लक़द अज़लनी अन ज़िक्र बाज़ जानी, छाकाणि त मूं वटि त अलाह जो मैसेज ही क़ुर अची चुको हो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अची चुकी, लेकिन इन निभागे जेको आहे सो उन खां गुमराह कयो। चए मुल्हनि जूं ॻाल्हियूं छॾे ॾे, तरक़ी कर।
वकान शैतान इंसान हज़ूला, बेशक शैतान माण्हूअ खे वक़्त ते दगा ॾींदो आहे। ऐं पोइ जॾहिं इहो रश वॾी जहन्नम में थी वञे, पोइ अलाह ताला पंहिंजे प्यारे नबी करीम पंहिंजे रसूलनि खां पुछे थो त वकाल रसूल, त पैगम्बर चवंदो या रबी, ए मुंहिंजा रब साईं, इन क़ौम मित्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, त मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे छॾे ॾिनो तॾहिं हिन पेपरनि में फेल थिया। पर पेपर में पास तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदव त छा थो चवे, हे त पेपर हलेव पियो थो। हाणे तव्हां मां अलाए केतिरो हींअर 50 साल थी विया आहिनि, पोएं में तव्हां त फेल आहियो जेकॾहिं क़ुर न पढ़ियो अथव त हाणे ई पढ़ी वठो न। ऐं पोयां हा, अलाह ताला जो वॾो शुक्र आहे, जेकॾहिं तव्हां हाणे सुधरी था पओ ऐं पोयनि लाइ चओ त मूंखां ग़लतियूं थियूं, मां तौबह थो कयां, अलाह जो कसम आहे कमाल आयो। अलाह छॾे थो ॾिए, पर हाणे चांस न विञायो। हिन अलाह खे सम्झी पढ़ो, इन ते हलो, ऐं जॾहिं इन जे मुखालफ़त में केरु तव्हां सां टीं करे त उनखे सफ़ा धूड़ विझी छॾियो, चओ असांखे तोसां ॻाल्हाइणो ई कोन्हे को। तंहिंजे करे छा थो चए अलाह जो रसूल, वकाल रसूल या रब इन क़ौम मित्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, त मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे छॾे ॾिनो। इहो महजूरा चइबो आहे हिजर करणु, ऐं तफ़सीर में चए थो त हिजर जी माना आहे क़ुर खे बग़ैर सम्झी पढ़णु ऐं बग़ैर तदबुर ऐं अमल जे नियत सां पढ़णु, इहो इहो बि हिजर आहे। हिकिड़ा त छॾे ॾियनि था, पर ॿियो लॻा पिया आहिनि वेठा पढ़नि, हिकिड़ी ठीकु आहे, इन ते बि हिननि खे सवाबु थो मिले, पर पास कोन थींदा। वक़ज़ालिक जअलना लिकुल्लि नबीन अदुवन मिनल मुजरिमीन, अहिड़ी तरह सां सभिनी पैगम्बर लाइ ॾोहारियुनि मां वेरी बणायासीं, ऐं तुंहिंजो पालणहार हिदायत करण वारो ऐं मदद ॾियण वारो काफ़ी आहे। वरी इहे जेके मके जा पीर हुआ, इहे जेके मुशरिक हुआ, वरी ॿियो एतिराज़ु करणो था कनि, चई रोज़ रोज़ थोरी थोरी पई थी आयत लहे, मथे जो सूर पइजी वियो आहे। वकाल लज़ीन कफ़रू लौला नुज़िल अलैहिल क़ुरान जुमलतन वाहिदतन, चई थोरो पोइ हिकु दफ़े भला लाहे न क़ुर त अचे त ॾिसूं, कॾहिं कहिड़ी आयत कॾहिं कहिड़ी आयत। त अलाह चए थो कज़ालिक लिनुसब्बित बिही फुआदुक वरतलनाहु तरतीला, चई मां त इन लाइ थो क़ुर थोरो लाहियां त जीअं का सिचुएशन अराइज़ थी थिए त उन जे सोल्यूशन जे लाइ मां क़ुर लाहियां थो, त जीअं तव्हां उन आयत खे उन सिचुएशन सां कवर कयो। ऐं ॿियो त आस्ते आस्ते पढ़ी था तव्हांखे ॾियूं, तव्हां ते प्रेशर न पवे। अलाह फरमाए थो अल्लज़ीन युहशरून अला वुजूहुम इला जहन्नम, हिन जी माना आहे त जहन्नम में पंधु करे कोन वेंदा, बल्कि उन्हनि खे टंगुनि खां वठी गेलबो, त जेको चहिरो अथनि उहो रहड़बो ईंदनि फर्श ते, या जेको बि अलाह जी शइ आहे। उलाइक शरुन मकानऊं व अज़ल सबीला, ऐं उहे जेके आहिनि वेंदा, ऐं उहे जाइ जे करे तमामु बुछड़ा ऐं वाट खे बिल्कुलु विञाईंदड़ आहिनि इहे माण्हू, रस्तो न ॻोल्हनि हिते। अलाह व क़ौम नूह लमा कज़बू रुसल, चए थो जॾहिं नूह अलैहिस्सलाम जी को, नूह अलैहिस्सलाम किथे आयो आहे, हिंदुस्तान, पाकिस्तान, ईरान, अफ़गान, इन एरिया खे कवर कयो अथई, जंहिंखे साबीन चइबो आहे। चए थो क़ौम नूह लमा कज़बू रुसल अगरक़नाहुम, त पोइ इन्हनि खे ॿोड़ियोसीं। व जअलनाहुम लिन्नास आया, ऐं पोइ इहा इन जी ॿोॾि माण्हुनि जे लाइ निशानी रखी अथऊं। तंहिंजे करे हिन वक़्तु बि हिंदुस्तान वारनि जो, इंडियन जो जेको कैलेंडर शुरू थो थिए, उनजी इब्तिदा ॿोॾि खां था कनि, जेका महा ॿोॾि आई हुई। ऐं वरी पोइ जेको आहे सो नूह अलैहिस्सलाम ॿेड़ियुनि ते विहारे पियो, जो तव्हांखे ॾेखारियो बि अथमि, त पुटु न पियो अचेसि, चई मां न ईंदुसि। हाणे छा आहे त पुटु ख़बर न आहे छाजे करे उहो एॾो हिनखे हो, इहो बि इन लाइ बि थी सघे थो, छाकाणि जॾहिं अलाह ताला नूह अलैहिस्सलाम खे चयो त तूं ॿेड़ी ठाहे, त माण्हू अची खेलंदा हुआ त पिया सुकीअ में ॿेड़ी पियो थो ठाहे, न को वाह भरिसां, न को दरियाह भरिसां, इहा सुकीअ में ॿेड़ी हलंदी कंहिं ते? ज़ाहिर आहे त पुटस खे बि टोकींदा हूंदासीं, हुन ते प्रेशर त हो त न वेठो। चई अचु, चई न बाबा हे पहाड़ मथे ॾिसी थो न, मां पहाड़ ते चढ़ी वेंदुसि। चईंसि पुट अॼु कुझु बचति कोन थींदी। ऐं पोइ जेके मौजूं आयूं आहिनि न, क़ुर छा थो चए, वही तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल, चए थो जेके मौजूं उन ॿोॾ जूं आयूं उहे बि पहाड़ जहिड़ियूं हुयूं। हे ॾिसो न केॾी वॾी आहे, पहाड़ आहे, तंहिंजे करे जॾहिं इहा मौज आई त जेको पहाड़ जी चोटियुनि तां बि माण्हू गेले हली वई। ऐं अलाह ताला चए थो लक़द
अतौ अला करिय तिलती उमतिरत मतर सौ, चए थो तव्हां केतिरनि जायुनि तां रुइन्स खंडरात वटां घिड़ो था जिन ते पथरनि जो मींहुं वसायो वियो। हाणे मोहन दड़ो एॾी ज़बरदस्त फिलानी वारा माण्हू आहिनि किथे, कीअं मरी विया, हड़ापा जा खंडरात लॻा पिया आहिनि, इहे काॾे विया? ही तव्हांखे रुइन्स हर जॻह ते मिलंदा। ऐं उहे जेके आहिनि बलकानू ला यरजून नुशूरा, ऐं इहे उहे माण्हू हुआ जेके अज़ाम हुआ जो चवंदा हुआ त असां मरी वरी कोन जाॻंदासीं, उथंदासीं कोन, इहे उहे आहिनि। तंहिंजे करे रब साईं चए थो अम तह सभु अन अक्सर ऐं यसमऊन यकिलून, तव्हां सम्झो था त अक्सरियत माण्हू हिन क़ुर खे ॿुधनि था ऐं इन खे सम्झनि था। पोइ उहे जेके क़ुर खे नथा ॿुधनि नथा सम्झनि उन्हनि खे अलाह छा थो चवे? चए थो इन हुम इला कल अनाम, इहे ढोर ढंगर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर उन्हनि खां बि किरियल आहिनि। छो त अलाह पाक जंहिं काइनात क़ाइमु कई आहे उहो तव्हां सां ॻाल्हाए थो हिन क़ुर जे रस्ते, ऐं तव्हांखे टाइम ई कोन्हे जो हिन खे ॿुधो, या वधि में वधि जेको सो अहिड़ी ॿोलीअ में पढ़ंदो जो ख़बर ई न पए त मां छा वेठो पढ़ां। ख़ैर उन ते बि अजुर मिले थो, मां हुनजी ॾियां, पर मक़सदु कोन थो हल थिए। त चए थो अतः सभु भाइयो अथई, अन अक्सर हुम त मझाउनि घणा, यसमउन ॿुधनि था, ऐं यकलू या सम्झनि था। चए थो इहे रुॻो ढोरनि वांगुरु आहिनि, बल्कि उहे वाट खां बिल्कुलु विञाईंदड़ आहिनि। चए थो अलम तर इला रबिक कैफ़ मद ज़िल, तव्हां ॾिठो त कीअं अलाह साईं पाछे खे घटि वधि करे थो। इन जो मतिलबु छा आहे त ज़मीन घुमे पई थी। वलो शाल जल ऐं साकिना, जेकॾहिं मां चाहियां हा त पाछो घटि वधि न थिए त माना ज़मीन बीह रहे, ऐं जेकॾहिं ज़मीन बीह थी रहे त माना पोइ जिथे जेतिरो टाइम आहे उहो चेंज कोन थींदो। जेकॾहिं हींअर मिसाल तौरु असां वटि मुनो हिकु थियो आहे ऐं पाछो वधणु घटिजणु बंदि थी वञे, माना ज़मीन बीह रहे, त क़यामत ताईं ही टाइम असां वटि मुनो हिकु रहंदो। सुम जल न शम्स अलही दलीला, ऐं इहो पाछे जो घटि वधि जेको आहे सो इहो सबबु आहे सिज जो, जेको तव्हांजे मथां वरी दलील आहे। अलाह फरमाए थो त हुअ लज़ी मर्जल बहरेन, अलाह ॿिनि पाणियुनि खे या दरियाहनि खे ॻंढे थो। हाज़ा उज़बुन फुरातुन, ही सफ़ा कड़ो लूण वारो आहे। हाज़ा मिल्हुन उजाज, ऐं हीउ बिल्कुलु साफ़ु मिठो आहे। पोइ जल बेन हुमा बरज़खा, ऐं उन्हनि जे विच में असां ईअं भित हणी छॾी आहे। पोइ हिजरनि महजूरा, ऐं मुहकम पर्दो बणाई। माना तव्हां ज़मीन में नलको हणो था त मिठो थो निकिरे, पर जेकॾहिं परियां वञी हणो त खारो थो निकिरे। सुभान अलाह, त आख़िर पाण में मिक्स छो नथा थियनि? वरी अलाह फरमाए थो हुअ जी ख़ल्क़ मिनल माए बशरनि, असां बशर खे इंसान खे पाणीअ जे क़तरे मां पैदा कयो आहे। वरी पैदा करे फजालहू नस्ब व सेहरा, वरी उनखे सेण पीउ जी माइटी वारो कई, माना उनखे पीउ मिलियो, माउ मिली, चाचा मामा सभु उन माना ख़ानदान में पैदा थियो आहे। वकान रबु का क़दीर आहे, तुंहिंजो पालणहार वस वारो आहे। ॾिसो केॾी महिरबानी थो करे, हिकिड़ो त पाणीअ मां वरी निकिरण सां असां माइटीअ में अची था वञूं पाण में। पोइ या बि दून लाइ, पोइ बि इहे माण्हू अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारनि था। माला यनफम, जंहिंजे हथ में न को नफ़ो आहे, वला यज़रुम, न वरी को ॾुखु पहुचाइण जी ताक़त अथनि। वकान अल काफ़िर अलाह रबी ज़हीरा, इहे काफ़िर अलाह खे पुठी था ॾियनि जेके इहो कमु कनि था। त हिन खे चए थो व तवकल अलल हई, तंहिंजे करे सभु तव्हां घुरो ऐं भरवसो कयो उन हस्तीअ ते जेका हर वक़्तु ज़िंदा आहे। अल्लज़ी ला यमूत, ऐं जेको कॾहिं बि न मरंदो। व सभु बि हमदही, ऐं सन साराह सां गॾु पाकाई बयानु कयो। व कफ़ा बि ज़ुनूब इबादी ख़बीरा, ऐं उहो पंहिंजे ॿानहनि जे गुनाह जी सॼी रिकॉर्ड ऐं ख़बर रखे थो। चए थो हुअ लज़ी जल लैल व नहार ख़िलफ़तन, चए थो अलाह त उहो ई आहे न जेको ॾींहुं राति हिकु ॿिए जे पोयां हलाए पिए थो। ऐं इहा जेका अलाह जी टेक्नोलॉजी आहे, जेकॾहिं इन ते केरु सोच करे त लिमन अराद ऐं यज़कर ऐं अराद शुकुर आहे, त इन मां ई नसीहत वठे अलाह जो शुकुरु करे ऐं कीअं थी ॾींहुं राति थियनि। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे सही मुस्लिम में त इन अल्लाह अज़ व जल यब्सुद यदहु बिल्लैल, अलाह ताला राति जो हीअं पंहिंजो हथु ड्रिगो थो करे त केरु आहे जेको ॾींहं जे गुनाहनि जी मूंखां माफ़ी वठे त मां माफ़ु करे छॾियांसि। पोइ यब्स यदहु बि नहार, वरी ॾींहं जो हथु ड्रिगो थो करे
त चए थो केरु आहे जेको राति जा गुनाह मूंखां माफ़ु कराए, ऐं इहो अलाह जो रोज़ानो ॾींहुं राति में हथु अचे थो, केरु थो मूंखां माफ़ी वठे, लेकिन अलाह ताला जो हथु वापसि खणी वठंदो, वरी न ॾींदो तॾहिं जॾहिं तत्लाउ शम्स मिन मग़रिबा, जॾहिं सिजु ओभर जे जाइ ते ओलह खां उभरंदो, माना क़यामत जी निशानी थींदी। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सहरी टाइम में मां तव्हां सां गॾु आहियां, शफ़ीमंद लाखो। क़ुरान जी निज माना ऐं रसूल सां जी जेके सही हदीस इन ते मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, ऐं तव्हां खां वधीक इहे मूं ते असरु पियो थो थिए, मां बि असरु वठां पियो थो, इंसानु आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे थो अलाह पाक ॾसे इबादुर रहमान, सुभान अल्लाह। इहो हिकिड़ो एॾो टाइटल आहे ज़बरदस्त, इबादुर रहमान, माना रहमान जा प्यारड़ा बान्हा, रहमान जा पसंदीदा बान्हा। उहे केरु आहिनि, उनजी डेफिनेशन छा आहे? चए थो इबादुर रहमान अल्लज़ीन, जी डेफिनेशन इहा आहे यमशून अलल अर्द होना, इहे ज़मीन ते निवड़त करे हलनि था, टेगर हीअं हथ हीअं कंदा, ऐं हीअं न जेको अचे सो पेरे पए, पेरनि ते हथ रखे, इहा निवड़त न आहे, इहो टेगर आहे। अलाह जा उहे प्यारा बानड़ा जेके ज़मीन ते झुकी निवड़ सां हलनि था। वाइज़ा ख़ातबुहुमुल जाहिलून क़ालू सलामा, पर जेकॾहिं बेअकुल माण्हू उन्हनि सां बहस कनि था, चवनि था बाबा सलामत हुजो, सलामत हुजो। वरी छा था कनि? वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, रातियुनि जो रातियूं उहे अलाह खे सजदो ऐं रुकू ऐं क़याम कंदा आहिनि, सजदा कंदा आहिनि, तहजद पढ़ंदा आहिनि। वल्लज़ीन यक़ूलून, वरी एतिरी महिनत जे बावजूदि, एॾी निवड़त जे बावजूदि वरी बि अलाह खे दरख़्वास्त कनि था। छा था चवनि? वल यकुन रब नसरिफ़ अना अज़ाब जहन्नम, अलाह साईं असांखे दोज़ख जो अज़ाब टारजांइ, इन अज़ाब कान गरामा, असांखे ख़बर आहे त इहो जेको अज़ाब वॾी चटी आहे, इनहा सात मुस्तक़रऊं व मुक़ामा, ऐं इहो उते रहण जो, आराम करण जो बुछड़ो हंधु आहे। माफ़ु कर असांखे, इन खां बचाए असांखे, असां सभिनी घुरणु खपे। वरी इहे अलाह जा प्यारा बानड़ा जेके अलाह खे पसंदि आहिनि, छा था कनि? वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू, जॾहिं बि ख़र्चु कनि था त अजायो नथा ख़र्चु कनि, शोबाज़ीअ लाइ नथा कनि। वलम यक़्तुरू, ऐं न वरी सफ़ा कंजूस जो कंहिंखे टको बि न ॾियनि। वकान बैन ज़ालिक क़वामा, इहे विच जो रस्तो हलनि था ॿिन्ही पासनि खां। वरी इहे अलाह जा बानड़ा जंहिंखे अलाह प्यारो रखे थो, ॿियो छा था कनि? वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाह इलाहन आख़िर, कॾहिं बि अलाह खां सवाइ कंहिं बि हस्तीअ खे कोन था सॾनि जेका मौजूदु कान्हे का। हिक ॿिए सां असीं ताउन करे सघूं था, यानी शिरक छाखे चइबो आहे? शिरक अहिड़ी हस्तीअ खे सॾिजे जो नंबर 1 ॿुधे बि कोन, को सबूत न आहे त आवाज़ु उन्हनि ताईं वञे थो। ऐं ॿियो शर्त आहे त जेका शइ जेकॾहिं ॿुधे थो त उहा शइ उनजे वस में हुजे। मिसाल तौरु मां कयां, चाचा इहो मूंखे इहो पंहिंजो स्कूटर त ॾिजांइ 2-3 कलाक लाइ, इहो शिरक न आहे। तावन वाला बिरव तक़वा, हिक ॿिए सां ताउन कयो। त हाणे चाचो ॿुधे बि थो, मोटर साइकिल बि अथसि, त मूंखे जे ॾियणो हूंदसि त ॾींदो। त इहो शिरक आहे त जेका हस्ती ॿुधे कान थी ऐं न उनजी प्रॉपर्टी आहे। अलाह थो चए त सभु शइ मुंहिंजी आहे, तंहिंजे करे इहे ॿई शर्त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु या उहो माण्हू मुंहिंजे आॾो मौजूदु आहे, या टेलीफोन ते मूंसां ॻाल्हाए थो ऐं हुन वटि अशिया, उहा जाइज़ आहे। लेकिन इन खां अलावा ग़ैब जे मामले में इहो कमु सिर्फ़ु इहे ॿई शर्त अलाह पूरो थो करे। अलाह चयो मूंखां घुरो ऐं शइ मुंहिंजी आहे। इन खां ॿाहिरि निकिरो त इहो शिरक आहे। त चए थो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाह इलाहन आख़िर, उहे अलाह सां गॾु कंहिंखे बि नथा पुकारनि। ॿियो वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हरम अल्लाह, ऐं कंहिं बि माण्हूअ खे मारनि कोन था, माराइनि कोन था, इला बिल हक़, बाक़ी जेकॾहिं को केस आहे ऐं कोर्ट उनखे सज़ा ॾींदी आहे, ॿी ॻाल्हि आहे। पर हिते त बसि ज़ुल्म लॻो पियो आहे। चीज़ हिनखे हाफ़ फ्राई करे छॾ, हिनखे फुल फ्राई करे छॾ। हाज़ुर साईं, हाज़ुर साईं, जी बाबा तूं कमु कोन थो करी, न त पोइ हिन पोस्ट ख़ाली कर। न साईं, बाबा साईं, बाबा साईं।
मां कीअं पोस्ट खाली कयां, हिते ई त ॾोकड़ कमायां थो, हिन मां हे बनियूं पियो थो वठां जो किस्तूं ॾियणियूं आहिनि, मां पोस्ट ते हूंदुसि त ॾोकड़ कमाईंदुसि। बाबा साईं हुकुम कर, जंहिंखे चई मां फुल फ्राई थो कयां। ओ इहो ज़ुल्म हिन दुनिया जे करे। भला यज़नून, वरी ज़ना बि नथा कनि। वमई यफ़ल ज़ालिक, जेकॾहिं इहे केरु कमु कंदो, यल्क असां मां उहो सख़्तु अज़ाब लहंदो। हिन दुनिया में तव्हांखे पंहिंजे औलाद खां तकलीफ़ पहुचंदी जेकॾहिं तव्हां इहे ज़ुल्म कयो था, चमचाती वॾनि जा ऐं कयो था नौकिरीअ खे, पोस्टिंग खे बचाइण जे लाइ। युज़ाफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामत, क़यामत ॾींहं ते हुनखे अज़ाब ॿीणो ॾींदो। उहो यख़लुद फ़ीह मुहाना, बेस्तो थी थोको थी जहन्नम में रहंदो। बाक़ी अलाह चए थो इल्ला मन ताब, चए थो जेकॾहिं अॼु तौबा कयो, वक़्तु कोन वियो आहे, हींअर चओ, हे रमज़ान आहे न, चओ अलाह साईं मां खां ग़लतियूं थियूं, मूं ग़लति कम कया, रिज़्क़ तुंहिंजे हथ में आहे, इन्हनि फ़ोनुनि ते मुंहिंजो रिज़्क़ कोन वधंदो, जेतिरो रिज़्क़ मुंहिंजे लाइ लिखियलु आहे मूंखे मिलंदो, चाहे मां कोह काफ़ जे वञी चोटीअ ते वेहां, तंहिंजे करे मां तौबा थो कयां। त चए थो इल्ला मन ताब, जंहिं तौबा कई व आमन ऐं ईमान आंदऊं इन ते, त हिन खे पढ़ंदासीं त अमल कंदासीं। व अमल सालिहन, ऐं पोइ अॼु खां पोइ नेक अमल कंदव, ग़रीबनि जी मदद कंदव, जेकॾहिं तव्हां वटि को फ़रियाद खणी थो अचे त हुनजो हक़ु ॾियारियो उन खे, ईअं त ॾोकड़ वठी हिन जो हक़ खाई छॾियो। पोइ उलाइक युबदुल्लाह सयातिम, पोइ तव्हां जेकॾहिं अॼु तौबा कई आहे न, त पोयां जेके तव्हांजा सभु गुनाह आहिनि, अलाह ताला उन्हनि खे वरी नेकीअ में कन्वर्ट करे छॾींदो। क़ुर थो चवे वकान अलाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह बख़्शणहार ऐं महिरबानी आहे। वो मन ताब, जंहिं तौबा कई, व अमिल सालिहन, ऐं नेक अमल कयईं, शर्त यादि वरी नेक अमल बि करे, फ़इन्नहू यतूब इलल्लाह मताबा, त पोइ वाक़ई हिन अलाह सां सची तौबा कई आहे। उन खां पोइ अलाह जा ॿानड़नि जी ॿी बि ॻाल्हि थो अलाह साईं करे, मुंहिंजा ॿाना, मुंहिंजा प्यारा, वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर, जेके कूड़ी शाहिदी नथा ॾियनि, FIR लिखो, हण कूड़, वैज़ा मरू बि लॻो मरू किरामन, ऐं जेकॾहिं कंहिं बेहूदे कम ते लंघनि था त उन में इनवॉल्व नथा थियनि, पर भलारनि वांगुरु पासो करे हली था वञनि। वलज़ीज़ा ज़ुकिरू बि आयात रबिम, ऐं जॾहिं हुननि खे इहे क़ुर जूं आयतूं ॿुधाइजनि थियूं, जेके हींअर ॿुधायां पिए थो, त लम यखरू अलया सुम उमियाना, त गूंगा ऐं ॿोड़ा ऐं अंधा थी इन आयतुनि ते तवजो नथा ॾियनि। उहे तवजो ॾियनि था, गूंगा अंधा ॿोड़ा नथा थियनि, जेको अॼुकल्ह असां थी पिया आहियूं। हाणे मां क़ुर पियो थो ॿुधायां न, घणा ई माण्हू हूंदा जेके भेण टहक पिया ॾींदा या ख़्यालु कोन कंदा। इहे आहिनि जेके हिन क़ुर जे आयतुनि ते, जंहिंखां तव्हांखे नसीहत ॾिजे थी, उनजे ॿुधण सां ॿोड़ा ऐं अंधा थी न किरंदा आहिनि। वरी मुंहिंजा अलाह जा ॿानड़ा छा था चवनि, वल्लज़ीन यक़ूलून रबना हब लना मिन अज़वाजना ज़ुरियातना क़ुरतुल अयुनिन, अलाह साईं जेको मूंखे ज़ालुनि मां औलाद मिले अहिड़ो भलो ॾे जेको मुंहिंजी अखियुनि जो ठार थिए। वजालना लिल मुत्तकीन इमामा, ऐं असांखे परहेज़गार माण्हुनि जो इमाम कर, त मां क़ुर पढ़ी सम्झी ॿियनि ताईं पहुचायां, ऐं मुंहिंजे इन पहुचाइण सां उहे बि सुधरी वञनि। मूंखे इमाम कर इन परहेज़गारनि जो, त मां इहो कमु कयां। तंहिं करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इज़ा मातल इंसान, जॾहिं इंसान को मरी वञे थो, इन कता अनहू अमल हू, त हुनजा सभु अमल चटिजी था वञनि, माना कटिजी था वञनि। माना हिन दुनिया जो सभु कहिड़ो, बाक़ी टे शयूं बचनि थियूं, इला मन सदक़तन जारियतन, को अहिड़ो सदको करे वियो आहे जेको जारी आहे, को खूह खोटराए वियो आहे, कंहिंखे नलको लॻाराए ॾिनो अथई, कंहिंखे सोलर घर ग़रीब खे वठी ॾिनो अथई, कंहिंजो इलाजु करायो अथई त उहो ठीकु थी वियो आहे, त जेसि ताईं उहो जहिड़ो हूंदो, इहो इन सदके जो सवाबु मिलंदो। ॿियो औ इल्मिन युनतफ़ बि, या अहिड़ो इल्मु माण्हुनि खे ॾेई वियो आहे जंहिंमां इंसानु फ़ाइदो थो वठे। हीअ इल्मु आहे न क़ुर। हाणे जेकॾहिं तव्हां वञी रुॻो हे 4-5 सुफ़ा माना सां माण्हुनि खे ॿुधाईंदव, त जेकॾहिं उन्हनि खे इन इल्म मां फ़ाइदो पवंदो, इन जो अजुर तव्हांखे मरण खां पोइ बि मिलंदो। ऐं वलदिन साले यदौल, या तुंहिंजो ॿार, धीअ, पुट, पर पुट तुंहिंजे लाइ दुआऊं घुरनि था, अलाह साईं बाबे खे मफ़रत कजांइ। जॾहिं तव्हां इहे कमु कनि, इहे जेके तव्हांजा 3 शयूं पोयां तव्हांखे मिलंदियूं, इहे 3 शयूं मिली सघंदियूं, इन खां अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। पोइ त अलाह चए थो, जॾहिं मुंहिंजा प्यारा ॿानड़ा इहे कमु कनि था, पोइ हुनखे छा थींदो, उलाइक युजज़ऊनल गुरफ़त बिमा सबरू, चए थो पोइ तव्हां जेका मुड़ुसु माण्हू थी ऐं सही इहे सभु कम कया, त पोइ तव्हांखे इन सब्र सां वॾियूं माणियूं
माड़ियूं वॾियूं एवज़ में ॾिबियूं। उहा युल कौन फीहा तहियत व सलामा, ऐं उन में चङी दुआ ऐं सलाम पहुचाइबनि उन माड़ियुनि में। ख़ालिदीन फीहा, इहा प्रॉपर्टी परमानेंट आहे। ही प्रॉपर्टी त न आहे न, मरी वियो त छुटी न पोइ विराए छॾींदा आहिनि ॿारनि में। उहा प्रॉपर्टी परमानेंट, इन लाइ तव्हांखे मौत ते न ईंदो। हसनत मुस्तक़रऊं व मुक़ामा, ऐं आराम करण जो हंधु चङो ऐं रहण जो हंधु चङो आहे। हाणे अलाह साईं फरमाए थो त मुंहिंजी हेॾी वॾी काइनात आहे, उनजो हिकिड़ो सिस्टम आहे, तव्हां बि उन काइनात जो हिकिड़ो नंढिड़ो हिसो आहियो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह तव्हांजो ॾे तवजह करे त पहिरियों फस्ट मूव तव्हांखे करिणो आहे, माना अलाह खे सॾिणो आहे। जीअं लैपटॉप पियो आहे, जेकॾहिं मां हिनखे टच न कंदुसि सॼी क़यामत ईअं पियो हूंदो, इहे जेको स्क्रीन ते अचे थी बसि इहा ई हूंदी। त अलाह ताला खे सिस्टम खे एक्टिवेट करण लाइ पहिरीं तव्हांखे अलाह खे सॾिणो पवंदो, अलाह से रहम कर, अलाह त यकदमि। तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम जॾहिं फिरौन ॾे वञे पियो त अलाह छा चयुसि, फला तनिया फी ज़िक्री, माना मूंखे या ज़िक्र में ढिराई न कजांइ, माना तोसां मुंहिंजी कनेक्शन तॾहिं लॻल हूंदो जॾहिं तूं मूंखे यादि कंदो वेंदे। त अलाह सां कनेक्शन क़ाइमु करण लाइ पहिरीं तव्हांखे अॻिते वधी त अलाह फ़ौरन तव्हां सां कनेक्शन क़ाइमु कंदो। तव्हां पहिरीं मूव न कंदव अलाह ॾे, उनखे न सॾींदव त कनेक्शन क़ाइमु कोन्ह थींदो। तॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे बि चयो त फला तनिया फी ज़िक्री, वञी थो फिरौन ॾे, उते वॾा तुंहिंजा मसइला थींदा, तंहिंजे करे मूंसां तूं कनेक्शन क़ाइमु रखिजांइ त मां तुंहिंजी हर वक़्तु मदद कयां। बाक़ी नथा माण्हू सुधरनि, क़ुर ॾे नथा कनि, पोइ छा कंदव तव्हां? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भई इहा सिचुएशन हुई न। त अलाह छा थो चएसि, लअल्लक बाख़ियुन नफ़्सक अला यकूनु मुमिनीन, पोइ नबी करीम सां तव्हां ॾुख में पाण खे छा मारींदे छा, जेकॾहिं माण्हू तुंहिंजो चवणु नथा वठनि या सम्झनि नथा, मुस्लमान नथा थियनि। चए थो बाक़ी मूंखे पावर आहे, अलाह थो चए इन नशा नुनज़िलु अलैहिम मिनस समा आयतन, चए थो मां जेकॾहिं आसमान मां हिकिड़ो अहिड़ी का शइ मोकिलियां या फ़रिश्ता मोकिलियां जे पादर हिन खे ठोकनि, ज़ल्लत आना कुमला खादीन, त अहिड़ी जो सदन यकदमि सजदनि में किरी पवनि। चए थो मां ज़ोरी करण ते अलाह चए थो मां अचां त करे सघां थो, लेकिन मां चाहियां थो त तव्हां हिननि जे अकुल खे अपील कयो, इन्हनि खे क़ुर सां सम्झायो, उनखे क़ुर में जेके मुख़्तलिफ़ दलील आहिनि ॿुधायो त मन सुधरनि। चए थो मां बाक़ी पादर हणण ते अचां त मां मिंट में सभिनी खे मोमिन करे छॾियां। वमा याती मिन ज़िक्रिन मिन रहमान मुहदसिन, जॾहिं बि क़ुर वटां हुननि खे का नसीहत ॿुधाइजे थी, इला कानू अनहु मोरदीन, त हुन खां मुंहुं मोड़ींदा आहिनि। चई इहे माण्हू अलाह जूं शयूं खाइनि था। अवलम यरो इलल अर्द कम अंबतना फीहा मिन कुल ज़ौजिन करीब, चए ज़मीन ॾे नथा ॾिसनि त मंझि हर क़िस्म जा असां ज़राअत पैदा कई आहे। इन फी ज़ालिकल आया, छा इहा इंसाननि खे इहा बि निशानी सम्झ में नथी अचे त अलाह ॾे तवजह कनि। वमा कन अक्सर मोमिनीन, ऐं मज़ा घणा मञण वारा न आहिनि। यार तव्हां त हारी आहियो या वापारी आहियो या ज़मीनदार आहियो, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त हीअ मिटी हिकिड़ी आहे, तव्हां खणो बुक मिटीअ जो, बसि हे आहे न मिटी। हाणे हिन में जेकॾहिं तव्हां अंब जी खखड़ी था विझो त अंब था निकिरनि मिठा, पर जेकॾहिं लीमे जो ॿिज जो दाणो था हुन में विझो त लीमे जो वण हुनखे खटो, वरी कतल जा वण, साॻी मिटी, कणिक बि उन मां थी निकिरे, जव बि उन मां था निकिरनि, चांवर बि उन मां था निकिरनि, सरे हर शइ निकिरे थी। त अकुल खां कमु वठो त हीअ कहिड़ी कुदरत आहे जो हिकिड़ी मिटीअ में ईअं कीअं थियूं सभु शयूं हिकिड़ी शइ मां निकिरनि। माना अलाह ताला इहो कमु पियो थो करे न। तव्हांखे चऊं त शरबत में खंडु विझो, पोइ वरी चऊं त न इहो कड़ो ठाहे ॾेखार, कीअं थींदो? खंड सां त मिठो ई थींदो न। इन रबक लहूअल अज़ीज़ रहीम, ऐं बेशक तुंहिंजो पालणहारी ग़ालिब महिरबानी आहे। इहो ई आहे जेको ग़ालिब महिरबानी आहे। असांखे ॾिसो न, हीउ क़ुर शरीफ़ चए थो त हे जेके क़ुर में आयतूं आहिनि न, चए थो इन फी ज़ालिकल आया, हे जेके क़ुर जा किसा जेके तव्हां ॿुधो था, अलाह थो चए त इन में तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि, क़ुर खे पढ़ो। वमा कान अक्सर मोमिनीन, लेकिन उन्हनि मां घणा मञण वारा न हुआ। इन रबक लहूअल अज़ीज़ रहीम, बेशक तुंहिंजो पालनहारी ग़ालिब हिकमत वारो आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम नंढड़ो हो त हिन जो पीउ इहे मूर्तियूं ठाहींदो हो ऐं हिन पीउ सां कमु कंदो हो। पर चए हाणे बाबा हाणे धड़ ठहियो, हाणे मुंडी थो रखांसि। चई रखीसि मुंडी, रखियईं मुंडी त वरी सभु को अची हुनखे सजदा करे त हैरान थियो पवंदो त भेण मूं पंहिंजे हथ सां हिनखे मुंडी लॻाई आहे, हाणे हे वरी अलाह थी विया जंहिंखे पूॼनि था। सो पीउ खे चए पियो वतुल लेम नबा इब्राहिम, चए थो इब्राहिम जो किसो पढ़ी ॿुधा। इस काल अबी, पंहिंजे पीउ खे चई, उहा क़ौम, ईअं माण्हुनि खे बि चए पियो
मां ताबुदून, हे कयो छा था? मां ठाहे बसि थो कयां त वरी हिनखे सजदनि में पइजी था वञो। कालू न ॿुध असनामन, चई असां त इन्हनि खे ई पूॼींदा आहियूं। पर नज़ल उल्लाह आकफ़ीन, सारो ॾींहुं असीं उनजा मुजावर थी वेंदा आहियूं। छो त हद थी वई, मिटी मूं ॻोही, बाबे सां गॾिजी हिन जा पेर ठाहियमि, आङुरियूं ठाहियमि, ऐं हाणे जेको आहे सो जीअं मां हुनजी मुढी विझी पूरी कई त सजदनि में किरी पिया। त चई त पुछेनि थो त भला इहो ॿुधायो, काल हल यसमऊनकुम इस्तदून, चई तव्हांजो हिननि खे पुकारियो था त सॾु ॾियनि था, पोइ यनफऊनकुम ओ यज़ुरून, या तव्हांखे को नफ़ो या नुक़सानु ॾियनि था। इहो ई त शर्त अलाह बि थो करे न, त जेके न दुनिया मां हलिया विया आहिनि पहिरियों ई, त उहे सॾ ई कोन था ॿुधनि, ऐं हाणे उहे पंहिंजे नफ़े नुक़सान जा बि मालिक कोन्हनि, छो तुंहिंजो रिकॉर्ड सील थी चुको आहे। हाणे छा कंदा? उहो खणी हींअर जेतिरो बि क़ुर पढ़ंदा, हाणे मरण खां पोइ उहे एड न थींदा एमालनामे में। त पुछई त पोइ इहो तव्हां हिनखे कीअं था सॼो? त हुननि चयो हूंदो त हे जेके मूर्तियूं आहिनि, इहे कंहिं फलाणे बुज़ुर्ग जी शिकल जूं आहिनि, असां उन खे था सॼूं हिननि जे थ्रू। त हुननि छा जवाब में चयो? चई असांखे त घणी ख़बर कान्हे। कालू बल वजद न आबा न कज़ा लिकल यफ़लूं, चई असां त अबनि ॾाॾनि खां इहो कमु कंदा था अचूं। पोइ ग़लति हुआ छा? असां माना ॿियो दलील कोन्हे हिननि वटि, बाबा सॼी दुनिया हिन जे मथां पई आहे, त हिन करे असां बि पियाऊं। चई त भला काल अफ़राई तुम मां कुन तुम ताबुदून, चई इहो तव्हां हिननि खे ॾिठो आहे, परखियो आहे, जिन खे तव्हां सॼो था? अन तुम आबाउकुम अक़दमून, ऐं अवीं अव्हांजा अॻियां पीउ ॾाॾा। चए त मां फ़इन्नहुम अदून ली इला रब्बल आलमीन, चई मां कोन थो हिननि खे मञां, छो त जंहिं इहे काइनात पैदा कई आहे न, मां चवां थो उहो ई अलाह आहे, जिथे आहे, जीअं आहे, बसि जंहिं हिन सॼे काइनात खे पैदा कयो आहे। ज़ाहिर आहे त एॾो पैदा करे, हे जेको दुनिया में सिस्टम थो ॾिए, ॾींहं खे राति खे, वरी मिटीअ मां शयूं पैदा करे थो ॾिए, वरी ककरनि खां मींहुं थो वसाए, पर जेको इहो करे थो उन खे मां अलाह थो चवां, जेको बि आहे। ऐं उहो ई आहे अल्लज़ी ख़लक़नी फ़हू यहदीन, उन मूंखे पैदा कयो आहे, मूंखे रस्तो बि उहो ई ॾेखारींदो। वल्लज़ी हो युतिमनी व यस्कीन, ऐं उहो ई आहे जेको मूंखे खाराए थो ऐं मूंखे प्यारे थो। फ़ैज़ा मरज़ तो फो यशफ़ीन, ऐं जॾहिं बीमार थियां थो इहो ई अलाह मूंखे शफ़ा थो ॾिए। वल्लज़ी युमीतुनी, ऐं जॾहिं मूंखे मौत ॾींदो, सुम युहीन, वरी मूंखे जहिड़ो कंदो। वल्लज़ी अतमउ, ऐं बाक़ी उन जो मां आसरो थो कयां उन रब ते। ऐं यग़फ़िर ली ख़तीअती यौमद्दीन, ऐं मुंहिंजूं उन क़यामत वारे ॾींहं ते ख़ताऊं माफ़ु करे, मां इहो आसरो हुन में रखियो वेठो आहियां। इहे त इंटेलिजेंट माण्हूअ जो कमु आहे न। ऐं चए थो रब हबली हुकुमऊं वले किनी बि सालीन, अलाह साईं मूंखे दानाई बख़्श ऐं मूंखे नेक सालनि में शामिल दानाई बख़्श। चओ तव्हां बि अलाह साईं मूंखे उहो अक़ुलु ऐं इल्मु ॾे जेको हिन तोॾे तवजह कराए, ऐं नेक माण्हुनि में जेको आहे सो मूंखे शामिलु कर। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ जारी रखूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। क़ुरान निज ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीस जो प्रोग्राम जेको मां तव्हांखे सवली सिंधीअ में पहुचाए रहियो आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॻिते हलूं था, पहुचूं था सूरतुल नमिल ते, जंहिंमें रब साईं फरमाए थो लक़द आतईना दाऊद व सुलैमान इल्मा। चए थो असां दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम खे इल्मु ॾिनो। वक़ाल अल्हम्दुलिल्लाह, त ॿई मुंहिंजी तारीफ़ करे ऐं मूंखे चवनि पिया अलाह जी तारीफ़, अल्लज़ी फ़ज़लना अला कसीरन में इबादिल मोमिनून, जो अलाह असांखे घणनि ॿालनि ते भलाई ॾिनी आहे, असांखे उन्हनि खां मथे कयो अथई। पोइ वरिस सुलेमान दाऊद, दाऊद अलैहिस्सलाम खां पोइ सुलेमान अलैहिस्सलाम उनजो वारिस थियो। वक़ाल अय्युहन्नास, ऐं पोइ माण्हुनि खे चयईं जेके पंहिंजी उम्मती हुअसि, उलिमना मंतिक तैर, चई मूंखे असांखे जेके पखी आहिनि उन जी फ्रीक्वेंसी ॾिनी अथई मूंखे। माना जेको पखी जेको ॻाल्हाए थो या कील या माकोड़ो जेको पाण में कम्यूनिकेशन कनि था, मूं वटि उहा फ्रीक्वेंसी मां सॼो हुनजो ॿुधां थो। इहो अलाह ताला हिन खे ॾेई छॾियो। व ऊतीना मिन कुल शइन, ऐं असांखे हर क़िस्म जी नेमत ॾिनी अथई। इन हाज़ा लहु फ़ज़लुल मुबीन, इहो बेशक पधरी भलाई आहे रब जी। माना हिननि खे एॾी फैसिलिटी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे। पोइ छा आहे त वहुशरल सुलेमान जुनूदहु मिनल जिन्न वल इंस, त अलाह पाक इन्हीअ जे लश्कर में पखी
जिन इंसान इहे इन जे लश्कर में शामिलु कयईं लॻोलॻ फम यूज़उन ऐं हो बि सिफ़ूं ॿधी बीहारिया वेंदा हुआ। सो इहो लश्कर वठियो पिए वियो त हता इज़ा अतऊ अला वादिल नमिल त अॻियां के इहे कूलियूं कीबिलियूं हूंदियूं न उनजी वादी त उते उहे घर ठाहींदियूं आहिनि पियूं मैदान में फिरंदियूं आहिनि त उतां हिनखे लंघिणो हो। कालतु नमलतुनि त उन्हनि मां हिकिड़ी कील जेका हुननि जी प्रोटेक्शन लाइ वेठल हुई मथाईअ ते चवणु लॻी या अयूहन नमुल चे ए कीलियो उदखुलू मसाकिन डोड़ो 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 पंहिंजे घरनि में घिड़ो ला यह ते मनकुम सुलैमान व जुनूद हू हे सुलेमान सलाम ऐं जो लश्कर परे खां अचे पिए थो त उहे तव्हांखे पेरनि सां लताड़ींदा वो हम ला यशरू हुननि खे ख़बर बि न पवंदी असीं तव्हांखे मारे छॾियो आहे पेर जे हेठां। हा हा सुभान अल्लाह। हाणे इहा कीलड़ी कीअं थी अनाउंसमेंट करे छो त उहे खाधे जे लाइ कीलूं निकितलियूं आहिनि का फरलांग ते आहे का अधु किलोमीटर ते आहे का हितां हीअ अकेली अनाउंसमेंट थी करे माना सभई कीड़ियूं ॿुधनि थियूं तॾहिं वठी ड्रोड़ियूं। इन ते मूं वञी स्टडी कई त ख़बर पई त हाणे अंग्रेज़ी में एंड्स कम्युनिकेट वायरलेसली यूज़िंग अ केमिकल लैंग्वेज कॉल्ड फेरोमोन्स विच दे सेंस विथ देयर एंटीना एंड आल्सो थ्रू फिज़िकल कॉन्टेक्ट एंड साउंड्स। माना हे जेके कन ते ॿ एंटीनाऊं लॻल अथसि इन्हीअ सां उहो हिकिड़ो केमिकल जेको फेरोमोन्स जे थ्रू अनाउंसमेंट करे थी ऐं सभु कीलियूं पंहिंजी एंटीना में सभु ॿुधनि थियूं ऐं तॾहिं वठी भॻियूं। सुभान अल्लाह। हाणे अलाह ताला इहा शइ हिते ॾिनी आहे क़ुर में पर छाकाणि त इहा फ्रीक्वेंसी सुलेमान अलैहिस्सलाम वटि बि हुई त उन बि अनाउंसमेंट ॿुधी त इहा जो अनाउंसमेंट ॿुधई फ़तबसम ज़ाहिकन में कौलिया इन कीलीअ जी अनाउंसमेंट ॿुधी ऐं थोरो मुर्कियो। छा थो चवे कॉल रबी ए मुंहिंजा रब साईं ओज़नी मुंहिंजी मदद कर अन अशकुर नेमत कलती अनमत अलई वाला वालदई हे जो तो असांखे एॾी वॾी नेमत ॾिनी आहे जो असां कीलनि जूं बि ॻाल्हियूं अनाउंसमेंट ॿुधी वठूं था जेको मुंहिंजे माउ पीउ ते कई अथई त मूंखे मुंहिंजी मदद कर त मां तुंहिंजो शुकुरु कयां। यानी शुकुरु करण लाइ बि अलाह खां मदद थी घुरणी पवे। हे अलाह जो रसूल आहे ऐं अहिड़ो रसूल जंहिंखे अहिड़ियूं शयूं ॾिनई जो उनखां पोइ कंहिं रसूल खे कोन मिलियूं आहिनि। पखियुनि जूं ॿोलियूं कीड़नि मकोड़नि जूं ॻोल्हियूं जिन सनस ताबिया तख़्तु खणी उॾामंदा हिन जो उहो थो रब साईं खे चवे त रबी ओज़ेनी अन अशकुर नेमत कलती अनम तले मुंहिंजी मदद कर मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो शुकुरु कयां इन नेमतुनि जो जेके मूंखे ॾिनियूं आहिनि ऐं ॿियो मुंहिंजी मदद कर वन अमल सालिहन तरदा त मां अहिड़ा नेक अमल कयां जंहिंसां तूं ख़ुशि थी ऐं मूंसां राज़ी थी। इहा आहे असल शइ। इहो आहे कॉन्टेक्ट रब सां। इहो आहे फस्ट मूव जेको असीं रब ॾे कयूं था त अलाह खां घुरो शुक्र लाइ बि अलाह खां कनेक्शन मिलाए चयोसीं मुंहिंजी मदद कर त हाणे मां शुकुरु कयां। अलाह साईं मुंहिंजी मदद कर त मां नेक अमल कयां जो तूं राज़ी थी वञी अदखिलनी ऐं पोइ मूंखे बेरहमत पंहिंजे ॿाझ सां दाख़िल कर फी इबादिक सालिहीन नेक माननि में माना मूंखे कंपनी मिला अहिड़ी दोस्तनि जी जेके मूंसां नेक हुजनि। ईअं न त मूंखां जुआ कराइनि शराब पीअनि ऐं ज़नाउनि जो आइडियाऊं ॾियनि त फलाणी माई हिते आहे फलाणी हेतिरे में थी हले। इहे अहिड़ी कंपनी निभागी चंडरी कंपनी मूंखे न ॾे मूंखे नेक माण्हुनि जी कंपनी ॾे। बहरहाल इहो त टूअर करे मोटियो। हाणे लॻाईंदो हाज़िरी त सभिनी जी हाज़िरी छो त अलाह चवनि कतार में बीहंदा हाज़िरी जो लॻायईं त हिकिड़ो पखी खुटलो। हाणे ॿुधो क़ुर तफ़क़द तईर त ॾिठईं त हिकिड़ो खुटल आहे फ़काल मालिय ला अरा अल हुद हुद चे हुद हुद पखीअ खे मां एब्सेंट थो ॾिसां अम कान मिनल ग़ाइबीन चई त छा थियो आहे ग़ैर हाज़ुर आहे। इहो त थी नथो सघे छो त हीअ त हाज़िरी कंपलसरी हुई। ल उज़िबन हूं अज़ाबन शदीद आहे तंहिंजे कर मां त हिन खे या शदीद अज़ाब ॾींदुसि औल अज़बहन हू या कंदोसांसि कुहंदोसांसि औल यातियनी बि सुल्तान मुबीन या को रीज़न एक्सेप्टेबल रीज़न ॿुधाए। मकस ग़ैर बईद अञा देरी कान गुज़री त हुदुद पहुची वियो। फ़काल चए थो हज़रत सुलेमान खे चए थो
अहत बिमा लम तुहित बिही, मां अहिड़ी इंफॉर्मेशन आंदी आहे तो वटि आहे ई कान। सुभान अल्लाह। माना पखी इंसान खां, हाणे पखी उॾामनि वेठा न, त इन्हनि खे त परियो जहान ॾिसंदा, मां त कोन थो ॾिसां। पोइ जे ते कमिन सबाइन बि न बइन यकीन, आऊं हिकिड़ी इंफॉर्मेशन आंदी आहे, पकी ख़बर सभा जे इलाइक़े मां। इनी वजह तुम रातुन तमलिकुम, मां हिकिड़ी माई ॾिठी जेका उनजी राणी हुई। पोइ उते त मिन कुल शयूं, ऐं उन खे बि हर क़िस्म जी नेमत आहे। पोइ लहा अर्शुन अज़ीम, ऐं उन वटि जेको आहे सो हिकिड़ो वॾो तख़्तु आहे। हाणे हे आयो हुदुद, जे चयो जे त मिन सबाइन बि न बइन मुबीन, मां हिकिड़ो मुबैन यकीन, मां सभा जे इलाइक़े मां हिकिड़ी इंफॉर्मेशन आंदी आहे। चए थो वजत व क़ौम यसजुदू लिशम्स मिन दूनिल्लाह, चए थो बाक़ी मां हुननि में बुराई ॾिठी। हुदुद थो ॻाल्हाए पियो, चए थो मां जेका हिननि में बुराई ॾिठी त हे अलाह खे कोन था सॾनि, अलाह खे कोन था कनि, हे वरी सिज खे सजदो था कनि, त इहो वॾो आहे, रोशन थो थिए। यानी तव्हां हे जेके पखी था हलनि न, इहे बि असांजी बुराई नोट था कनि। जॾहिं तव्हां कंहिं हिकिड़ी मूर्तीअ या मोल खे वञी था सजदा कयो, त पखी बि हिन ते चिड़ था कनि, त हे करे अंधो छा थो, हीउ अलाह खे चवंदो सजदो करे। चई मां ॾिठो त हीउ सिज खे सजदो कंदा अलाह खे छॾे। ज़यन लहुम शैतान आमालहुम, ऐं इहो शैतान आहे जंहिं हिन जे करतूत हिननि खे सींगारिया। फसदुम अन सबील, ऐं इहो सिधे वाट खां हिननि खे झलियो अथई। फहुम ला यहतदून, तॾहिं हिननि वटि का शइ कान पहुती आहे, तंहिं करे हिदायत हासिल ई नथा करे सघनि। केरु हिननि खे ॿुधाईंदो त तव्हां ग़लति कमु था कयो। हैरत में अची हुदू चए थो त मूंखे हैरत आहे, अल्लाह यसजुदू लिल्लाह, अलाह खे सजदो छो नथा कनि। अल्लज़ी यख़रुजुल ख़बअ फ़ी समावात वल अर्द, जेको अलाह पाक ज़मीन आसमान जी हर हिकु ज़रिए जी शइ खे इल्मु रखे थो। उहो यालम मां तुख़ून, ऐं जेको लिकायो था उहो बि ॼाणे थो। उहो मां तूं, जेको तव्हां ज़ाहिर कयो था। अल्लाह ला इलाहा इल्लाहु रब्बुल अर्शिल अज़ीम, चई हैरत आहे मूंखे त अलाह ताला जेको आहे सो उन सां को शरीक कोन्हे, ऐं अर्श अज़ीम जो पालणहार आहे। इहा तक़ीर कई आहे हुदहद। इहे पखी मोहिद आहिनि, हे अलाह खे सुञाणनि था। असां सां जेके शिरक कयूं था, नफ़रत कनि था, असां ते हैरत कनि था त जानवर कीअं थिया आहिनि। त सुलेमान साहिब चयुसि ठीकु आहे, काल स नंज़ुर असदक़त अम कुंत मिनल काज़मीन, चई हाणे ठीकु आहे, मां इंतज़ारु थो कयां, ॾिसां थो सचो आई या कूड़ थो हणी। हाणे ॾिस, हिकु वक़्त जो नबी, उन खे ख़बर न आहे त अॻियां छा पियो थो थिए। चई हाणे हीअं कर, इज़हब बि किताबी हाज़ा, हे तोखे मां हिकिड़ो लेटर लिखी थो ॾियां। अलकी इलेहिम, ऐं वञी उन राणीअ वटि उछला। सुम तवल अनहुम, ऐं पोइ परते थी वञी वेह। फंज़ुर माज़ा जर्जून, पोइ ॾिस त छा था वरंदी ॾियनि। हे साईं वियो उते वञी राणीअ वटि, लेटर उछलाई ऐं पाण वरी वञी वण ते वेही रहियो। राणीअ जो ख़तु पढ़ियो त पंहिंजे कैबिनेट खे घुराई। चए थी काल या अयूहल मलव, ए सरदारो, मूं ॾांहुं सकोरो ख़तु उछलियो वियो आहे। बेशक ख़तु सुलेमान वटां आयल आहे, ऐं उन में लिखियलु आहे त उहो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह बाज़ारे महिरबान जे नाले सां शुरू थियलु आहे। ऐं ख़त में लिखियलु आहे अल्लाह तालू अलई व आतूनी मुस्लिमीन, त मुंहिंजे आॾो वॾाई न कर ऐं मूं वटि तूं मुस्लमान थी अचो। माना मुंहिंजे आॾो तव्हां मुस्लमान थी अचो ऐं वॾाई न कयो। बल्कीस राणी आहे, काल याल मलाउ अफ़तूनी फ़ी अमरी, चई हाणे मूंखे सलाह ॾियो। मां कुंत कातियतन अमरन हता तशद, मां तव्हांखां सभु पुछी कमु कंदी आहियां, तव्हां मुंहिंजा सलाहकार आहियो। चऊं मलिका, कालू नहन उल कुवतिन व उल बासिन शदी, चई असां पावरफुल ॾाढा आहियूं, ॾाढा जंगी जवान आहियूं। वल अमुर इलेकी, बाक़ी हाणे फ़ैसिलो तुंहिंजो आहे। फंज़ुरी माज़ा तामुरीन, जेको हाणे ॾिसूं त तूं हुकुम कहिड़ो थी करे, बाक़ी वेहणो अथई त वेहण लाइ तयारु आहियूं। राणी चयो त वेड़ मां छा थो थिए, त कालत इनल मुलूक इज़ा दख़लू करियतनि, चए थो बेशक बादशाह जंहिं महिल कंहिं इलाइक़े में घिड़ंदा आहिनि वेड़ लाइ, त उनखे पोइ उजाड़ींदा आहिनि, ऐं उते उजाइण खां पोइ जेके इज़त वारा आहिनि उनखे बेइज़तो कंदा आहिनि, ऐं सभई बादशाह ईअं कंदा आहिनि। चई हाणे ईअं था कयूं त लड़ाईअ जो ऑप्शन मां हाली नथी वठां,
इन्नी मुरसलतुन इलैहिम बिहदियतिन, मां हिकिड़ो हुन ॾे सूखड़ी जी मोकिलियां थी, पोइ ॾिसां त इहो इन जो मोट में जेके आहिनि से कासिद छा था चवनि। पोइ से उहो कासिद आयो सुलेमान अलैहिस्सलाम वटि, फलमा जा सुलेमान काल तुमदूननी तुमिदूननी, चए थो त तूं बि मालिन, तव्हां जेको आहे सो मूंखे माल सां मदद था ॾियो, ऐं जेको अलाह मूंखे ॾिनो आहे सो उन खां भलो आहे, मूं वटि हर शयूं आहिनि, मूंखे त हद खां वधीक मूं वटि शयूं आहिनि, तव्हांखे कोन ॾिनो जेको मूंखे ॾिनो अथसि। बाक़ी तव्हां हे जेको आहे सो बल अंतुम बि हदियतुकुम तफ़रून, इन ते ख़ुशि था थियो त मूं ॾे तव्हां खां गिफ्ट मोकिली आहे। इरजा इलैहिम, वञे पंहिंजे सुखड़ियूं खणी वापसि वञ। फलनाती यनहुम बि जुनूदिन, ऐं जे मां ईंदुसि त अहिड़ा लश्कर आणींदुसि, ला क़िबल लहुम बिहा, जो उन जे आॾो कंहिंजी मजाल न हूंदी, वल नुख़रिजन्नहुम मिन्हा अज़िल्लतम वहुम सागरून, ऐं पोइ इतां तव्हांखे बेमानो करे, बेइज़्तो करे, ख्वार करे कढंदुसि। हिते सुलेमान सलाह पंहिंजे कैबिनेट में वेठो हो त चई त हिन तख़्त जी ॾाढी तारीफ़ ॿुधी अथमि। चई काल या अहलल मलव, ए मुंहिंजा सरदारो, अयुकुम यातीनी बि अर्शिया क़बल ऐं यातूनी मुस्लिमिन, हाणे जी मूं वटि ईंदी ऐं फ़रमान बरदार थी ईंदी, पर हिनजो तख़्त तव्हां केरु अॻु में खणी ईंदो, हिते पहुचायो मूंखे। काल अफ़री तुम मिनल जिन, हिकिड़ो जिन वेठो हुजे, वॾो जिन, चए थो अना आतीक बि क़बिलन तक़ूम में मक़ाम, चई मां वञा थो, उॾामंदो वेंदुसि, हे तुंहिंजी महफ़िल 4-5 कलाक हलंदी आहे, ज़ोर ताईं हलंदी, तेसि ताईं मां तख़्त खणी ईंदुसि। व इन्नी अलही लकवियुन अमीन, मूं वटि ताक़त आहे, मां इहो लिफ्ट बि करे सघां थो, हवा में उॾाए बि ईंदुसि। लेकिन हिकिड़ो वरी ॿियो शख़्स वेठो, काल लज़ी इंदहु इल्मुन मिनल किताब, सुभान अल्लाह, इन शख़्स वटि वरी ख़ासि इल्मु हो अलाह जे तरफ़ां किताब में। चए थो अना आतीक बि क़बल अन यरतद इलेक तरफ़ुक, चए थो मां त उनखे हिते पहुचाईंदुसि, अखि बि कोन छिंभंदे। हाणे इहा कहिड़ी टेक्नोलॉजी आहे, अॼु इन ते मां ॻाल्हाईंदुसि। हो त जिनो फिज़िकली उॾामी वञी तख़्त खणी अचे हा, पर हे त चए थो त मूं वटि अहिड़ी टेक्नोलॉजी आहे या साइंटिफिक नॉलेज आहे किताब मां, जो मां इहो खणी हिते पहुचाईंदुसि, मां तोखे उहो भले पहुचाए, मां तोखे हुते इहो तख़्त तो वटि आणींदुसि अखि छिंभ में। सो सलेमान अलैहिस्सलाम अखि जो छिंभी, अखि जो छिंभियईं त ॾिठईं त फला मां राह मुस्तक़िरन इंदहू, त वाक़ई तख़्त उते बीठो पियो हो, महफ़िल में पहुच पियो हो। काल हाज़ा मिन फज़ल रबी, चए थो इहा जेके मुंहिंजा सहाबीअ वटि एॾी टेक्नोलॉजी आहे, त अलाह ताला जो इहो मुंहिंजे मथां वॾो फज़ुलु आहे। ऐं इहो छो एॾी टेक्नोलॉजी वारा मूंखे माण्हू ॾिना अथई, ले यबलुअनी, अलाह मूंखे आज़माए थो, अशकुर अम अखफुर, त मां शुकुर थो कयां या नाशुक्री थो कयां। सुभान अल्लाह, माना जेकॾहिं अलाह पाक हिन दुनिया में न तव्हांखे का चङी शइ ॾिए, त माना इन लाइ ॾिनी अथई त जीअं तव्हां ॾिसे त शुकुर था कयो या शुकुर नथा कयो। छो वमन शकर, जेको शुकुर कंदो, फ़ इनमा यशकुरली नफ़्सी, उहो पंहिंजे नफ़े लाइ शुकुर कंदो। वमन कफ़र, जेको बेशुक्री कंदो, फ़ इन रबी गनियुन करीम, त अलाह खे परवाह ई कान्हे का, तव्हांजे रिकार्ड में ईंदो ई कोन इहो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। इंशाअल्लाह थकिजी कोन पिया हूंदव, सहरी टाइम आहे, मां शफ़ी अहमद लाखो आहियां। अहम एॾी इंट्रस्टिंग हींअर क़ुर जी आयतूं हिकिड़ो सिचुएशन पैदा कयूं अथनि, जंहिंमें हैरत खां सा ॿी काई शइ कान्हे। याने सुलेमान अलैहिस्सलाम बल्कीस जो तख़्तो घुराइणु चाहे त जिन चए थो मां वञी उॾी 3-4 कलाकनि में खणी ईंदुसि, जेसिताईं तुंहिंजी महफ़िल आहे मां खणी ईंदुसि। लेकिन उते हिकिड़ो शख़्स वेठो हो, जंहिंखे इल्म जो, किताब जो इल्मु हो, माना को वॾो हुनखे साइंटिफिकल का शइ हुई हुन वटि। उन चयो त इहो तख़्त तूं हिते ॾिसंदे अखि छिंभ में, अञा अखि छिंभंदे थींदो। ऐं हुन अखि छिंभी त वाक़ई तख़्त पियो। त सुलेमान सलाम चयो त ॾिसो अलाह मूं ते केॾो फज़ुलु कयो आहे, इन लाइ तो फज़ुलु करे त मूंखे मालूम थो करणु चाहे त मां अलाह जो शुकुर थो कयां, नाशुक्री थो कयां। हाणे छा थियो, इहो तख़्त आयो कीअं? तख़्त जो अची वियो त हाणे छा थो चवनि, काल नकरू लहा अर्शहा, चए थो इन तख़्त खे थोरो रंग बंग हेॾे होॾे थोरो माना फेरायोसि। नंज़ुर, ॾिसां, तहतदी अम तकून मिनल लज़ी ला यहतून, ॾिसां त हिनखे सुञाणे थी या नथी सुञाणे। अबा छा थियो त राणी जो आई, फलम्मा जात, जीअं आई त कील, त
उन में चयो वियसि हा काज़ा अर्शुक, तुंहिंजो अर्श बि अहिड़ो ई आहे। कालत क अन हू हुआ, जीअं त लॻे ईअं थो ॼण उहो ई आहे। ऊती नल इल्म मिन कबिला, असांखे तुंहिंजे फज़ीलत जी ऐं तुंहिंजनि शयुनि जी असांखे अॻई ख़बर पइजी वई। कुन्ना मुस्लिमीन, असीं हाणे तुंहिंजो हुकुम मञण आया आहियूं। हाणे माना त राणी ईअं त कोन चयो त मुंहिंजो तख़्तु तव्हां चोराए आया आहियो। जेकॾहिं उहो वाक़ई तख़्तु उतां खणी ऐं हिते रखियलु हुजे हा त हू अचण सां रड़ियूं करे हा त तव्हां मुंहिंजो तख़्तु कीअं खणी आयो। हिते त चए थी त इहो बि अहिड़ो ई आहे जहिड़ो हू आहे, ऐं हिन खे थोरो हुन रंग बि कयो। इहा कहिड़ी टेक्नोलॉजी आहे त इहो तख़्तु ॿिन्ही जायुनि ते मौजूदु आहे। इहो असांखे इहा आहिनि आयात मुतशाबिह, जीअं साइंस तरक़ी कंदी त पोइ ख़बर। हाणे इहा हिन वक़्तु इन जो शइ जो कॉन्सेप्ट अची चुको आहे त के बि ॿ शयूं काइनात में साॻी शइ ॿिए हंधि बि थी सघे थी ऐं ॿिन्ही जायुनि ते मौजूदु हूंदी। इन खे चइजे थो क्वांटम एंटेंगलमेंट। क्वांटम एंटेंगलमेंट इज़ अ फिनोमेना where two or more particles become linked in such a way त इहे जेके के ॿ शयूं पाण में ईअं लिंक थी थियूं वञनि that they share the same fate, त उहे बिल्कुलु हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं हिकु जहिड़ा माना एक्शन करे सघनि थियूं regardless of the distance separating them, केतिरो बि हिक ॿिए खां परे हुजनि। मीनिंग that measuring a property of one instantly reveals the corresponding property of other, माना एट अ टाइम उहो शइ ॿिनि जायुनि ते मौजूदु थी सघे थी क्वांटम एंटेंगलमेंट जे करे। मिसाल तौरु हीअ आहे, हाणे ॾिसो न हीअ हिकिड़ी शइ आहे, हाणे इहा ॿिन्ही जायुनि ते मौजूदु आहे। या हिन क्वांटम एंटेंगलमेंट में तव्हां ॾिसो त हीअ माई हिते आहे ऐं उन खां पोइ भली केतिरा बि खणी उहो सतें आसमान ते उहा साॻी माई मौजूदु रही सघे थी। इहो सिस्टम अची वियो आहे। हिननि हिन वक़्तु प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन इन्हनि जी क्वांटम एंटेंगलमेंट साबित कई आहे त जेकॾहिं प्रोटॉन न्यूट्रॉन हिते आहे त क्वांटम एंटेंगलमेंट करे ॿिए हंधि बि थी सघे थो। पोइ जेकॾहिं हिन प्रोटॉन खे हीअं फेराइबो त हुते हू ख़ुदि फिरे थो, माना सेम शइ थी वञे। तंहिंजे करे इहा जेको हुन बुज़ुर्ग जेको इहो कमु शुरू कयो इहो क्वांटम एंटेंगलमेंट हो, माना तख़्तु ॿिन्ही जाइ ते पियो आहे। छो त जेकॾहिं हुनजो तख़्तु खणी अचे ते रखनि हा त अचण सां ई चवां त मुंहिंजो तख़्तु चोरी थियो आहे, तव्हां हीअ कीअं आंदो आहे। कॾहिं चोरीअ जी ॻाल्हि ई कान थी करे, बल्कि चए थी त इहो बि अहिड़ो ई थो लॻे जहिड़ो मुंहिंजो आहे। उहो इहा शइ आहे। इहा आहे अलाह ताला जी साइंस ऐं टेक्नोलॉजी जेका क़ुर में आस्ते आस्ते साबित थींदी। वसदहा मा कान ताबुद मिन दूनिल्लाह, तंहिंजे करे जेके अलाह खां सवाइ आहिनि अलाह जे शयुनि या मोलनि खे सॾींदी सलेमान सलाम हिन खे रोकियो। इन्हा कानत मिनल क़ौमिन काफ़िरीन, छो त काफ़रनि जी क़ौम मां ई ऐं जेको आहे सो इहो किसो अॻिते हले थो। हाणे बाक़ी जेके मुंहिंजा 4-5 मिंट बचा आहिनि मां वरी छा कंदो आहियां त हिन क़ुर पाक खे विचां खोलींदो आहियां, छाकाणि त हीउ हिकिड़ो ज़िंदा किताबु आहे। लेट सी की अॼु ही छा थो मूंखे चवे, विचां खोलींदुसि, ॾिसो अलाह साईं असां सां छा थो ॻाल्हाए। बिस्मिल्लाह औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह ताला हींअर असांखे ॿुधाए थो त लिरिजाल नसीबुन मिमा तरकल वालिदान वल अक़रबून, चए थो त जंहिं माल खे माउ पीउ माइट छॾे विया आहिनि उन मां मर्दनि लाइ हिकु हिसो आहे। हाणे हिते असांखे थो अलाह चवे त विरासत ॾियो, ऐं कीअं विरासत ॾियो, ऐं चए थो त उन्हीअ मां विरासत ॾियो, थोरो हुजे या घणो ॾियणी आहे। हाणे कीअं आहे मिसाल, हे छाजे लाइ अलाह साईं करे थो, चए थो यूसीकुमुल्लाह फी औलादिकुम, अलाह अव्हांजे औलाद जे हक़ में अव्हांखे हुकुम थो करे। लिज़कर मिसल हज़िल उनसयैन, हिकु मर्द जो हिसो ॿिनि औरतुनि जे हिसे जेतिरो आहे। माना तव्हांखे विरासत धीउ खे बि ॾियणी आहे, ऐं उहा प्रॉपर्टी जेका तव्हां विरहायो था त पुट खे 2 हिसा ऐं धीउ खे हिकु हिसो। असां छा था कयूं त नियाणीअ जी शादी कयूं था त हिंदुनि वारो सिस्टम एडॉप्ट करे उनखे ॾाज था ॾियूं। अमा हे हार अथई, हे फ्रिज अथई, हे कुकुड़ अथई, हे पेती अथई, हे खणी वञु, हाणे प्रॉपर्टी कान्हे का तोखे विरासत न मिलंदी। हिते अलाह ताला मां विचां खोलियो आहे, अलाह ताला तव्हां सां थो ॻाल्हाए त जेकॾहिं तव्हां इहो कमु कयो था त पोइ क़बर मां ईअं उथंदव जीअं तव्हांखे को इहो फालिज थी वियो आहे जो हिकिड़ो हिसो तव्हांजो हीअं लॻो पियो हूंदो, ॿिए सां कोशिशि करे हलंदव, छाकाणि त तव्हां इंसाफ़ु कोन कयो आहे। ऐं इहो हिसो जेको आहे सो तव्हांखे ॾियणो आहे।
ऐं इहे अलाह ताला हिन क़ुर पाक में इहे सभई हिसा ॾसिया आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो असांखे अलाह थो चवे त तव्हां हिन वक़्तु रमज़ान में आहियो ऐं पंहिंजी नियत करे छॾियो तव्हांखे नियाणियुनि खे ॾियणो आहे। वरी कढूं था ॾिठो बाक़ी वैज़ा रही त लज़ीन यख़ूदून फ़ी आयातिना, जेके माण्हू ॾिसी थो न त बकवास था कनि, वेही राति जो कचहरियूं कनि था ऐं दीनदारनि ते तनक़ीदूं कनि था, फ़आइरिज़ अनहुम, त पोइ तूं उन्हनि खां उन वक़्तु पासो कर। हता यख़ूदू फ़ी हदीसिन ग़ैरहू, जेसिताईं के का कम जी ॻाल्हि कनि न तेसिताईं न त तूं उन तवजह न करियां उथी वञ। इमा युनसियन्नकल शैतान, बाक़ी जेकॾहिं उनजे कचहरी वेठो ऐं शैतान तोखां इहो अलाह जी आयत विसारे छॾिया, फला तक़द बाद ज़िक्रा, पोइ जॾहिं तोखे अलाह चए थो मुंहिंजी आयत यादि अची वञे पोइ उन में न वेह पंहिंजो इन्हनि सां। बाक़ी वमा अलल लज़ीन यतक़ून मिन हिसाबिन शयूं वलाकिन ज़िक्रा लल यतक़ून, ऐं जेके परहेज़गारी कनि था तिन ते उन्हनि ज़ालिमनि जो हिसाब मां कुझु बि न आहे, पर मथिन ज़ालिमनि खे नसीहत करणु लाज़िम आहे त मन ड्रिजनि। हाणे छा थो करे रमज़ान में कचहरियुनि वारनि जो हिसाब थो वठे। पहिरीं त चई त नियाणियुनि खे ॾियो, विरासत ॾियो, ठगी न कयो, हुकुम आहे क़ुर में, न त तव्हां क़बर मां तव्हांजो फ़ालिज थियल पासो निकिरंदो माईअ, ऐं जेकॾहिं उहा मुड़ुस खे ज़ाल बि नथी चवे नियाणीअ लाइ त उहा बि उन में शामिलु थी वेंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। चए थो त यस्तअजिलूनक बिसय्यद क़ब्ल अल हसना, जे माना बुराई करण में भलाईअ खां बि तकड़ था कनि। वक़द ख़लत मिन क़ब्लहुमुल मुसल्लात, ऐं अहिड़ा निभागा माण्हू हर दौर में अलाह चए थो मां पैदा कंदो रहंदो आहियां। इन रबक ज़ू मग़फ़िरतन लिन्नास अला ज़ुल्मिहिम, बेशक तुंहिंजो पालींदड़ माण्हुनि खे सन ज़ुल्म हूंदे बि माफ़ करण वारो आहे। इन रबक लशदीद इक़बाल, ऐं बेशक तुंहिंजो पालींदड़ अज़ाब बि सख़्तु वठंदो आहे। असां सां इहो थो अलाह सां ॻाल्हाए। वरी विचां कढूं था बिस्मिल्लाह रहमान रहीम। चए थो या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़कर व उनसा, ए इंसान मां तोखे हिकिड़े मर्द ऐं औरत जे मेलाप जे करे पैदा कयो आहे। व जअलनाकुम शूबन वल क़बाइल, ऐं पोइ तव्हांखे ज़ातियुनि में विरहायो अथऊं। को शाहाणी, को बरोच, को सैयद, को लाखा, को ड्रखण, को कहिड़ा, लितारफ़ू, इहा कबीलनि में इन चए थो माना त कबीलनि में तव्हांखे न पैदा कयां, पर मां इन लाइ त जीअं तव्हांजो उनवान मुकमल थिए। हाणे जेकॾहिं मां चवां शफ़ी मंद, अलाए केतिरा हूंदा, वरी चवंदुसि लाखो त चंद थी वेंदा, त जीअं तारुफ़ थिए। लेकिन चए थो इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, ज़ात ते कुझु बि न आहे तव्हां में अलाह वटि उहो वधीक चङो आहे जेको अलाह जी परहेज़गारी थो इख़्तियार करे। पोइ चाहे जेकॾहिं हिकिड़ो नंढी ड्रखण आहे हिकिड़ी ज़ात वारो, या माछी आहे ज़ात वारो, जेकॾहिं उहो वधीक नेक आहे त तव्हां जंहिं ज़ात खे ऊचो सम्झो था हीअ उन खां बि बहितर आहे। इन अलाह अलीमुन ख़बीर, अलाह ताला सभु कुझु ॼाणे थो, तंहिंजे करे ज़ात ते कुझु कोन्हे। नबी साईं फरमायो त जेकॾहिं तव्हांजा अमल तव्हांखे अॻिते नथा वधाए सघनि त तव्हांजो नसब ऐं तव्हांजी ज़ात तव्हांखे फ़ाइदो नथी ॾेई सघे। तंहिंजे करे हीअ असांखे ॾसियो वियो त इहे सभई ज़ातूं आहिनि, लेकिन उन्हनि में इज़त वारो शख़्स उहो आहे जेको अलाह जे ॾाढो परहेज़गार आहे, ज़कात ॾिए थो, सच ॻाल्हाए थो, रुश्वत कोन थो खाए, हराम कोन थो करे। अलाह ताला असांखे ऐं तव्हांखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे, वरी जी ज़िंदगी रही त सुभाणे साॻे टाइम ते इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।